अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मासी मोरा ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन। त हर हफ़्ते जीअं तव्हांखे मां नए गेस्टड़े सां मिलराईंदी आहियां, गेस्टड़ी सां मिलराईंदी आहियां, उन्हनि जी क्लास बि वठंदा आहियूं। क्लास मां न चवंदसि, माना हिकिड़ी छो त जेको मुंहिंजो महिमान वेठो आहे उहो सोचे थो क्लास बि वठंदा आहिनि, अब्बा हाणे अॼु त मां मरी वियुसि। पर न, क्लास न वठंदा आहियूं, उन्हनि जी मां तारीफ़ बि ॾाढी कंदी आहियां, उन्हनि जे कम ते ॻाल्हाईंदा आहियूं, उन्हनि सां तव्हांखे मिलराईंदा आहियूं, उन्हनि जी उहा साइड बि तव्हांखे ॾेखारींदी आहे जेका तव्हां पहिरियों न ॾिठी हूंदी आहे। छो जो असां वटि कॉमेडी जा शो तमामु घटि आहिनि ऐं वीचारा ईंदा आहिनि त पंहिंजे बारे में अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए वेंदा आहिनि जो रोअणु ईंदो आहे मूंखे कॾहिं कॾहिं। पोइ इन जे करे मुंहिंजी कोशिशि त हूंदी आहे त मां हिते रोआरियां न, माण्हुनि खे खिलायां ऐं जेको गेस्टड़ो अचे उहो हितां ख़ुशि थी वञे। इनाम विनाम त मां ॾींदी कोन आहियां जो ख़ुशि थियनि, पर माना हिकिड़ो दिली सुकून मिले, ख़ुशि थियनि, त इन जे करे थोरी कोशिशि कंदी आहे त खिलनि वीचारा सॼो ॾींहुं। ऐं ॿियो गेस्ट बि अहिड़ा घुराईंदी आहे जेके माना अहिड़नि शोभनों बि ईंदा आहिनि जेके वीचारा सॼो ॾींहुं हीअं ॼणो स्क्रीन ते ॼणो फ़ोटू लॻल अथनि, माना चुरंदा पुरंदा ई न आहिनि। स्पेशली जेके न्यूज़ व्यूज़ वारा ईंदा आहिनि। त अॼु बि मूंसां हिकिड़ो अहिड़ो गेस्ट माशाल्लाह सां मौजूदु आहे जेको तमामु प्यारो माण्हू आहे ऐं लिटरेचर सां हुनजो ॾाढो माना वाबिस्तगी आहे हिकिड़े क़िस्म जी। माना किताबी कीड़ो जीअं चइबो आहे उहो आहे। किताब घरों किताब पढ़ी करे वेंदो आहे, सॼो ॾींहुं माण्हुनि जो मथो खाईंदो आहे, अॼु मां हे फलाणो किताब पढ़ी आयो आहियां। पोइ चवंदो आहे बा असांखे छो थो ॿुधाए, किताब तूं पढ़ियो आहे, ख़ुदा आहे की भले असांजी जिद छॾ। पोइ हुते वेठो हूंदो आहे, माण्हू परे परे वञी वेहंदा आहिनि त मथां असांखे किताब न ॿुधणो पए। मज़ाक़ थी कयां, ॾाढो माशाल्लाह तमामु प्यारो माण्हू ऐं असांजे KTN ते ब्यूरो चीफ आहे कराची जो ऐं तमामु सुठो कमु पियो करे न्यूज़ में, उन्हनि जी ॾाढी कंट्रीब्यूशन आहे। त मां वेलकम कंदसि पंहिंजे शो में शकील सुमरो साहब खे। भाउ कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशी टेटो लॻो पियो आहे? मोरा बिल्कुलु ठीकु चङो भलो, तव्हां ठीकु आहियो? मां त ठीकु आहियां, पर तूं हीअं सफ़ा हीअं न्यूज़ छो थो पढ़ी? मासी मोरा तूं ख़ुशि आं? न मां ख़ुशि न आहियां। न मां त अचण सां तव्हांजो हैप्पी मूड ॾिठो। ऐं डिप्रेशन घणी हूंदी आहे सोसाइटी जे अंदरि, किथे ट्रैफिक जो मसइलो, किथे बिजली जो बिल, किथे गैस जो बिल, किथे घर जो किरोध, किथे ज़ाल जो जेको आहे किरोध। अॼु मासी मोरा जो मूड ॾिसी करे सच पुछो त हैप्पी मूड में आहियूं ॿई। हाणे ॿई हैप्पी मूड में आहियूं त ॾिसूं अॻिते हली कीअं। पर तूं हैप्पी मूड में छो आहे? मूंखे ॾिसी करे मूंखे अञा ताईं डपु थी। तूं न्यूज़ वारो आहे, मूंखे डिप्रेशन ॾेई न वञे। मां त खणी तोखे खिलाईंदसि, पर ईअं न थिए बाद में तूं मूंखे डिप्रेशन ॾेई वञे। न पहिरें डिप्रेशन ॾींदोमांइ ऐं पोइ वरी हैप्पी मूड में पाण इंजॉय कंदे। हा, इहो सम्झी चारे, न्यूज़ वारनि जो कमु इहो अथई। अच्छा, आख़िर में भली ख़बर ॿुधाईंदा हो छा? आख़िर में भली मां आख़िर त ॾिसंदी न आहियां, पहिरियों ॾिसंदी आहियां अबाड़े हेश इहो बंदि कर। हाणे तोखे आख़िर ॾिसणो पवंदो एंड सीन छा आहे। अच्छा, हा, एंड सीन जो वॾो मज़ो हूंदो आहे, क्लाइमेक्स एंड सीन में हूंदो आहे। तूं पाण नॉवेल लिखिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। न माशाल्लाह तमामु। बचपन किथे गुज़रियो तव्हांजो? नंढपण त मुंहिंजो हिते कराची में खारादर में, मुंहिंजे फादर जी हिते जॉब हुई। KG1 ऐं 2 मां खारादर में पढ़ियो मां। उनखां पोइ बाबा जी ट्रांसफ़र थी वई ॾहरकी में। असां असुल ॾहरकी जा आहियूं, एंग्रो में जॉब। पोइ 3 दर्जा मां हुते प्राइमरी स्कूल में पढ़ियो मां, सिंधी प्राइमरी स्कूल में। उनखां बाद में मैट्रिक ताईं वरी एंग्रो जो स्कूल हुयो ऐं एंग्रो तॾहिं उन वक़्तु एसओ हुई। पोइ एसओ खां पोइ एक्सान थी, अमेरिकन ऑर्गेनाइज़ेशन हुई। पोइ वरी उनखां बाद में एंग्रो थी। मैट्रिक मां उतां कई, पोइ वरी घोटकी में फर्स्ट ईयर इंटर कई। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां मास्टर कई। मुल्तान में वरी मुंहिंजी टेक्निकल हिकिड़ी ट्रेनिंग हुई, उहा मुल्तान मां कई। ई नंढा नंढा कोर्स कया। को शहर छॾियो बि अथई? हुते हीअ कई, हुते हीअ कई? मुंहिंजी शुरू खां वठी हिकिड़ो शौक़ु थींदो आहे माण्हू जो, ऐं मुंहिंजो शौक़ु हुयो त सभु शहर घुमजनि, सभु मुल्क ॾिसजनि कोशिशि करे। त पोइ ईअं मुख़्तलिफ़ शहरनि में वञणु थींदो हुयो। पॉलिटिकल वर्कर बि हुयासीं, त उतां जे शहर जो कल्चर छा आहे, माण्हू कीअं आहिनि, उते रुगो डिप्रेशन आहे या तव्हां मासी मोरा जहिड़ियूं बि ख़ूबसूरत के उते चहिरा जेके आहिनि, पोइ उन ख़ूबसूरत चहिरनि जी ॻोल्हा कंदा रहंदा हुआसीं। ईअं शहरनि में घुमण मां वटि गेस्ट ईंदा थी, सभु मां ते लाइन हणंदा आहिनि। मां अलाह जो शुक्र आहे ख़ूबसूरत आहियां, पर माना तूं ईअं लाइन थो हाणे ॼणो मूंखे न्यूज़ थो ॿुधाए, मूंखे लाइन ई नथी लॻी। अलाए छो न लाइन त हाणे चयो मासी तो जहिड़ियूं ख़ूबसूरत मायूं, त मूंखे फीलिंग ई न आई। अलाह जो सची थी ॿुधाए। त माण्हू चवंदो आहे तूं ख़ूबसूरत आहे, त मूंखे ईअं माना ईअं थींदो आहे मां एॾी ख़ूबसूरत, मां हीअं इश्क न कंदी आहियां। पर तूं चयो तव्हां एॾे ख़ूबसूरत आहियो माशर, 2-3 लफ़्ज़ त ॻाल्हाए हा तारीफ़ मुंहिंजी में। न तारीफ़ त कई मां, उथण ताईं मां चयो त हैप्पी मूड। असां वारो न्यूज़ इंतिहाई ख़ुश्क हूंदो आहे। किथे जहिड़ो आहे, शेलिंग आहे, सिंध असेंबली में हिक ॿिए सां ॾूंढा पट आहे, किथे सियासतदाननि जा डिघियूं प्रेस कॉन्फ्रेंस असां भोॻींदा आहियूं।
यानी 1.5 कलाकनि जी प्रेस कॉन्फ्रेंस मां 2-3 जुमला जेके आहिनि न्यूज़ जा निकिरंदा आहिनि, एतिरो बर्दाश्त हूंदो आहे। हिते अची त मां रिलैक्स थी वियो आहियां। ख़ूबसूरत चेहरो साम्हूं जेकॾहिं को ख़ूबसूरत चेहरो आहे त उन सां इंस्पायरेशन मिले थी पई, अंदरि बि ख़ुशि थिए थो। तव्हांजो अंदरि ख़ुशि आहे, जी ख़ुशि त चवंदा आहिनि जहान बि ख़ुशि। माशाल्लाह, न तमामु प्यारो तव्हां माण्हू आहियो, तव्हांजी नज़र ख़ूबसूरत आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त जेके किताब माण्हू पढ़ंदा आहिनि उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदी आहियां, उहे कॾहिं बि ॿिए खे नुक़सानु न पहुचाईंदा आहिनि। बिल्कुलु। पर तूं त माशाल्लाह इहो जेको शो थो करे पियो KTN ते, उन जो जेको मक़सदु आहे कमु, उहो त माण्हुनि खे विढ़ाइणु आहे। तूं पहिरियों त तारीफ़ कई आहे त तूं ख़ुशि छे, पर हाणे इन ॻाल्हि ते बि मूंखे जवाबु ॾे, इहो जेको तूं शो थो करे पियो ऑन द रिकॉर्ड, मूंखे अंग्रेज़ी घटि थी अचे पर माफ़ कजांइ, ख़बरूं तोखे ॿुधायूं कई मां वटि टीवी न आहे, मथो खाए थो, मां वटि टीवी आहे, मां तोखे ॾिसंदी आहे, तुंहिंजो प्रोग्राम ॾिसंदी आहे, मां KTN न्यूज़ सॼो ॾींहुं खोले वेठी हूंदी त मां। अच्छा, मासी मोरा जे विढ़ायूं न त उहो विखुर मार्केट में खपंदो ई कोन। रेटिंग आहे विढ़ाइण सां। असां कोशिशि कयूं था सीरियस टॉपिक्स बि डिस्कस कजनि, पर विढ़ाइण में पर घणो माण्हू विढ़ाइण खे ॾिसनि था। हाणे जॾहिं विढ़ाए तंग थी वञनि था, पोइ कॉमेडी जेका आहे न, कॉमेडी जी बि तमामु वर्ल्ड लेवल ते दुनिया जे अंदरि जेके बि चैनल आहिनि उनमें कॉमेडी चैनल्स जी रेटिंग तमामु मथे हूंदी आहे। छो मथे हूंदी आहे त माण्हुनि जो जेको हिकु पॉलिटिकल सिस्टम आहे उनमें डिप्रेशन घणी आहे, ख़ासि तौर ते असां जहिड़नि मुल्कनि में। मां तव्हांखे ॿुधायो त गैस जो बिल, ट्रैफिक जो आज़ार, घर जा मसइला, ओड़े पाड़े जा मसइला, पोइ माण्हू कॉमेडी खे इंजॉय कंदो आहे, वेहे थो त उहो रिलैक्स थी वञे थो। भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं माशाल्लाह मूंखे बि डिप्रेशन में आहिस्ते आहिस्ते आणे थो पियो, पर मां अहिड़ी त मां डिप्रेशन में न ईंदी। मां चाहियां ई नथो डिप्रेशन में। पंहिंजी जेका बिर्ज थिए उहा हैप्पी बिर्ज हुजे, डिप्रेशन वारी न हुजे। हैप्पी बिर्ज सां असां एनवायरमेंट जेको आहे उहो बि हैप्पी एनवायरमेंट क्रिएट करे सघूं था, प्लेज़ेंट एनवायरमेंट क्रिएट करे सघूं था। पर उन जे लाइ ज़रूरी आहे माण्हुनि जी फ्रीक्वेंसी मिले। तूं मूंखे फिजिक्स पढ़ाइण आयो आहे छा? भला फ्रीक्वेंसी मिले, केमिस्ट्री बि डिस्कस थींदी, बायोलॉजी बि थींदी, साइकोलॉजी बि थींदी, सभु थींदी। हाणे मां ॿुधायां थी, हिते अॻु में ई मूंखे खोड़ माण्हू लाइनूं हणी विया आहिनि। मां हाणे बसि हाणे ॿीहर वधीक केमिस्ट्री जे मूड में न आहियां। वापडा वारी लाइन आहे या ॿी लाइन आहे? न, ही वॾी लाइन आहे, तोखे अलाए पोइ सम्झ में ईंदी अलाए न ईंदी। भला हे ॾेहरकी जेको आहे, माशाल्लाह तुंहिंजो तालुक ॾेहरकी सां आहे। ॾेहरकी जो लहजो मूंखे ॾाढो वणंदो थी। मुंहिंजा काफ़ी माना आहिनि, मुंहिंजा भाणेजूं ॾेहरकी में, घोटकी में, घोटकी वारा ॾाढो प्यारु कंदा थी। हाणे मां होजमालो कयो हिन में रमज़ान में, त होजमालो मां इहो घोटकी खे रिप्रेज़ेंट कंदी हुअसि। त पोइ मां घोटकी वियसि, मूंखे छोकिरो तो हिकिड़ो चवे, मासी मुंहिंजी भेण तुंहिंजी वॾी भला फैन आहे, सॼो ॾींहुं तुंहिंजा वीडिया ॾिसंदी पई आहे, ॾिसंदी पई हूंदी आहे। माना इहो तव्हांजो थोरो घोटकी ऐं ॾहरकी उनमें जेको लहजो आहे उन ते सराइकी ॿोली जो बि असरु आहे, छाकाणि त सिंध पंजाब बॉर्डर ते शहर आहे, उनमें पंजाबी जो बि उते असरु आहे। त ॿोली जा जेके लहजा आहिनि उहे मिक्स आहिनि उते। इन करे उतां जो जेको लहजो आहे, लाड़ जो लहजो डिफरेंट आहे। विचोलो में तव्हां वेंदव त उते लहजो थोरो डिफरेंट आहे। ईअं कोहिस्तान में वेंदव, सिंध जे मुख़्तलिफ़ जेकॾहिं तव्हां वेंदव लाड़ में, विचोले में, उत्तर में, त उन जा लहजा मुख़्तलिफ़ आहिनि। ॾहरकी जो लहजो जेको आहे उन ते पंजाबी ऐं सराइकी ॿिन्ही ॿोलियुनि जो असरु आहे। थोरो भला असांजे नाज़रीन जेके ॾिसनि था, वॾो घोटकी में असांजो शो ॾाढो ॾिठो ईंदो आहे, त उनजे हिसाब सां थोरो माना ईअं ॾहरकी वारी लैंग्वेज में कुझु ॻाल्हाए। पंहिंजे शो इहो जेको तुंहिंजो आहे इन जे माना थोरो कर। अॼु तूं मासी मोरा जे हुन में आयो आहे, इहो थोरो ॿुधाए माण्हुनि खे। असांजा आम जेके दोस्त आहिनि त उहे फ़ोन कंदा आहिनि। हाणे हिते असांखे त 18-20 साल थी विया आहिनि कराची में, उहो कराची जी ॿोली जो, सिंधी ॿोली जो असरु थियो आहे। पर दोस्त जेके मुंहिंजा पुराणा आहिनि उहे चवंदा आहिनि, जन खे ख़बर आहे त हीउ घोटकी जो आहे, ॾहरकी जो आहे, चए बाबा किथे खड़ो आहीं, किथे खड़ो आहीं। त पोइ इन क़िस्म जो हू टर्म्स इस्तेमालु कंदा आहिनि। भोग चर्चा थींदा आहिनि ऐं भोग चर्चा खे उनखे इंजॉय कजे। लहजो आहे उतां जो। न इहा ई त ख़ूबसूरती आहे न, ख़ूबसूरती त हर लाड़काणे जी जेका ॿोली आहे उहा थोरी मुख़्तलिफ़ आहे सिंधी, पर उन में जेके डायलेक्ट था थियनि, जेके मच्छी खे मशी, मशी शो शोरा शाते शितो शोई, अशी मशी शपको ॾेई छॾाए वई, या सखर में वरी थोरो अञा ॿियो थोरो सिस्टम आहे, घोटकी वार वरी वेंदा पियाऊं। हिकिड़ो दफ़ो मूंखे हिकिड़ो गंधकोट जो माण्हू मिलियो, मूंखे चई मासी इहो गंद त सटे आहे। मां चयो सटे अचां छा मतिलबु?
असां चवंदा आहियूं लाड़काणे वारा उछलाया हा उछलाया सही आहे, हो चए सटे आहे। पहिरियों तव्हां 2-3 मिंट इहो सोचे सटे असां वटि मथां कश्मीर कंदकोट आहे, असां वटि बि सटे आहे चवंदा आहिनि। तव्हां वटि बि इहो आहे? हा माशाल्लाह, तव्हां बि माना न मोड़िया होॾनि को घटि न असर त थींदो आहे, असर त तव्हां कंहिंखे उन असर थिए थो। न ॾाढो मज़ो ईंदो आहे, छो जो माना मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे हूंदा आहिनि। भला हाणे तूं अॼु माशाल्लाह आयो आहे न्यूज़ मां, पर मां तोखे ॿुधाईंदुसि हिकिड़ो गानो, छो जो असां आहियूं म्यूज़िक लवर। जे तूं किताब लवर आहीं, असां म्यूज़िक लवर आहियूं। कशिश ते जेके बि हलंदा आहिनि गाना हलंदा आहिनि। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त जेके बि बुक लवर्स थींदा आहिनि न, उहे म्यूज़िक लवर बि हूंदा आहिनि। क्या बात कह दी छोकिरे। हा उहे म्यूज़िक लवर बि हूंदा आहिनि। ऐं जंहिं माण्हू ते म्यूज़िक असरु नथो करे, गुल असरु ख़ूबसूरत नथो करे, कंहिं ख़ूबसूरत नारी जो हुस्न असरु नथो करे, उहो माण्हू कंहिं बि कम जो न आहे, ज़ालिम आहे। सो सिंध मां लॾे वञे, सिंध खे छॾे वञे। सो सिंध मां लॾे वञे, सो सिंध खे छॾे वञे। केरु? जंहिं ते ख़ूबसूरत नारी जो हुस्न असरु नथो करे, जंहिं ते म्यूज़िक असरु नथो करे, ऐं जंहिं ते गुल कहिड़ो बि हुजे, कहिड़ो बि गुल न हुजे। उहो शकील सूमरो साहिबु अॼु माना ॻाल्हि माना मूंखे अॼु तूं ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई अलाह सां। माना जंहिं ते छोकिरी, ख़ूबसूरत छोकिरी जो हुस्न असरु नथो करे। मां ॿीहर इन करे थी चवां जो जंहिं न ॿुधो आहे उहे नाज़रीन इहो अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॿुधाईंदी हलां त तव्हां ॿुधायो न थोरो, मां त न्यूज़ में न आहियां। तव्हां इहा ई ॻाल्हि तव्हां ब्रेकिंग न्यूज़ वारे अंदाज़ में ॿुधायो, मज़ो अची वेंदो। मां प्रेज़ेंटर त न आहियां, ज़ाहिर आहे इहो वरी जेको न्यूज़ कास्टर आहे उहो पंहिंजे अंदाज़ में न। तव्हांजे इहो प्रोग्राम में इहा ॻाल्हि चवणी हुजे तव्हांजे में, असां डिस्कस त माना जेके बुक लवर थींदा आहिनि। अच्छा हाणे हिकिड़ो कमु था कयूं, गानो ॿुधूं था, पोइ इन ते मां तोखे हिकिड़ी वरी अहिड़ी सिचुएशन थी गानो पहिरियों ॿुधाए। हा गानो ॿुधाए, वधीक रिलैक्स थिए, हा मज़ो अचे। गानो ॿुधो तव्हां, इन गाने खां पोइ वरी मिलूं था पाण साईं जिन सां अहिड़ी कचहरी कंदीसां अॼु जो माना इन खां न्यूज़ विसरी वेंदी। मूंखे भवा एंटरटेनमेंट न जॉइन करे। आहे तात अखियुनि में, तुंहिंजी आहे तात अखियुनि में, रही पो तूं राति अखियुनि में, रही पो तूं राति अखियुनि में। दिलबर जे दीदार कराई, दिलबर जे दीदार कराई, दिलबर जे दीदार कराई, दिलबर जे दीदार कराई। ॾाढी ईंदी तात अखियुनि में, ॾाढी ईंदी तात अखियुनि में, रही पो तूं राति अखियुनि में, रही पो तूं राति अखियुनि में। असांजा वह जीवींदा, लफ़्ज़ असांजा वह जीवींदा, लफ़्ज़ असांजा वह जीवींदा, लफ़्ज़ असांजा वह जीवींदा। थींदी जो बरसात
अखिन में पींदी जो बरसात अखिन में रही पौ तूं रात अखिन में रही पौ तूं रात अखिन में जे मन में रची मची थी फैज़ जे मन में रची मची थी फैज़ जे मन में रची मची थी फैज़ जे मन में रची मची थी घूरे विझ भल घात अखिन में घूरे विझ भल घात अखिन में रही पौ तूं रात अखिन में तुंहिंजी आहे तात अखिन में तुंहिंजी आहे तात अखिन में रही पौ तूं रात अखिन में रही पौ तूं रात अखिन में वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन ऐं जेको मुंहिंजो गेस्टड़ो आहे उहो न्यूज़ साइट जो आहे प्रोग्राम जेको करंट अफेयर्स जा थींदा आहिनि। असां त मूंखे त माना इन्हनि शयुनि जी घटि ख़बर पवंदी आहे। मां बसि ब्रेकिंग न्यूज़ जी ताड़ में वञा त कॾहिं थी ब्रेकिंग न्यूज़ अचे त मां ॾिसां, पोइ हीअं ज़ूम ज़ूम हले छा आहे कंदा आहिनि, मूंखे त ख़बर ई न पवंदी आहे। पोइ तव्हां कीअं था इहो माना न्यूज़ में मज़ो आहे भला? माण्हुनि खे लॻंदो आहे बोरिंग हिकिड़ो उहो कमु आहे इहो। न्यूज़ में जॾहिं खां इलेक्ट्रॉनिक मीडिया आई आहे ऐं वरी सोशल मीडिया जो असांजे मथां प्रेशर आहे, व्हाट्सअप हींअर ग्रुप आहे, को बि फ़र्ज़ु करो CM हाउस मां हिकिड़ी ख़बर अचे थी पई। अॻु में ईअं हूंदो त CM हाउस मां फैक्स न्यूज़ मोकिलींदा हुआ, पोइ पहिरें KTN खे फैक्स वेंदी हुई या उर्दू चैनल में जियो खे ॾींदा हुया त ॿिया चैनल वारा दाहूं कंदा यार असांखे छो नथा ॾियो पहिरें। हाणे व्हाट्सअप में एट ए टाइम 200 चैनल आहिनि, 150 चैनल आहे, सभिनी ॾे एट ए टाइम व्हाट्सअप न्यूज़ वञे थी पई। हाणे रिपोर्टर जो कमु इहो आहे त उनखे अलर्ट रहणो पए थो पियो ब्रेकिंग जे चकर में, त पहिरें न्यूज़ माना हर 5 मिंटनि खां पोइ उहो वॉच करे थो, ॾिसे थो। माना पहिरियों न्यूज़ मां जेकॾहिं उनखां 2 मिंट व्हाट्सअप ते मिस थी वई, को ॿियो ॾेई वेंदो त उहो ब्रेकिंग करे वेंदो। हाणे ईअं आहे त तव्हां वटि जेको स्मार्ट फ़ोन आहे, व्हाट्सअप आहे, उहो तव्हांजे हथ में आहे ऐं तव्हां ॾिसो तव्हां वटि कहिड़ी न्यूज़ अचे थी पई, या एक्सक्लूसिव न्यूज़ आहे, उन एक्सक्लूसिव न्यूज़ जे लाइ वरी तव्हांखे पंहिंजी मुख़्तलिफ़ डिफरेंट सोर्सिस खां मदद करणी पए थी। इनसाइड स्टोरी आहे उनजे लाइ महिनत करणी पए थी पई, ऐं ब्रेकिंग न्यूज़ जे लाइ वञा सभिनी खे रिपोर्टर खे उन वक़्तु ख़ुशी थींदी आहे न त जॾहिं मां न्यूज़ का ब्रेक कयां थो, ब्रेक मुंहिंजे चैनल ते मुंहिंजी न्यूज़ ब्रेक थींदी, पोइ उहा जेकॾहिं न्यूज़ अहिड़े क़िस्म जी हूंदी तमामु वॾे स्केल ते, त पोइ उनखे ॿिया चैनल बि लिफ्ट कंदा, इदारे जी बि उन में उहो थींदी, शनासाई थींदी, रिपोर्टर खे बि ख़ुशी थींदी आहे त उनजी न्यूज़ जेका ब्रेक थी लिफ्ट। पोइ वरी तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत दमामन साईं दोल दमामन रिपोर्टर जी ॼणो ईअं माना वरी रिपोर्टर जी जेकॾहिं न्यूज़ मिस थी वई, को ॿियो करे वियो त पोइ वरी वेठो मासी मोरा, पोइ त ईअं सम्झ तॾहिं ते वेठो आहे अबाड़े तॾहिं ते एॾो माना वॾो मसलो थी थो मसलो थी वञे थो। पोइ त वरी तमामु कन महट थिए थी, न रुगो कन महट इदारे में थिए थी, न्यूज़ डायरेक्टर करे थो या शिफ्ट असांजा इंचार्ज आहिनि, पब्लिक बि पुछे थी यार ही न्यूज़ तोखां मिस थी वई, फलाणो ॾेई वियो, त इन करे उनखे अलर्ट रहणो पए। न्यूज़ मीन्स अलर्ट। वाह वाह। भला कीअं मीडिया में तव्हांजो अचणु कीअं थियो? मीडिया में पहिरें त मुंहिंजो जॾहिं मां पढ़ंदो हुयुसि, गुलफुल मैगज़ीन निकिरंदो हुयो, तव्हांखे यादि हूंदो। इहो मां बि पढ़ियो त मां, हाँ अलाए मूंखे इहो माना 5 दर्जा पढ़ी त मां वधि में वधि माना मां सिंधी पढ़ी वेंदी आहे। अच्छा, ॿियो खणी मां वटि न आहे। त पोइ गुलफुल हूंदो, असां वटि स्कूल में एंग्रो में लाइब्रेरी हूंदी, उतां कहाणियुनि जा किताब, नाविल, शॉर्ट स्टोरीज़
उहो असां 7 8 में हूंदा हुआसीं पढ़णु शुरू कंदा हुआसीं त तूं लिटरेचर भला मुंहिंजे दौर जो आहे छा 7 8 में हूंदे ओॾी महिल गुलपुल हूंदो त आहियूं पाण ॿई हिकिड़े ई दौर हा जा इहो त आहे इन करे मां तव्हांखे चयो त फ्रीक्वेंसी पंहिंजी मिले थी पई फ्रीक्वेंसी हाणे दुआ कयो त इहा लाइन वग़ैरह जेका आहे न किथे मैच्योर थिए पोइ अस्तगफिरुल्लाह तौबा नऊज़ बिल्लाह हे छा आहे न्यूज़ वारा पोइ ईअं मां सिर्फ़ एंटरटेनमेंट में आहियां मुंहिंजो न्यूज़ सां को तालुक न नाज़रीन इहो मां तव्हांखे ऑफर कयां थो त सुठो प्रोग्राम न्यूज़ में बि करंट अफेयर जो करे सघो था अच्छा हा माना मां हाणे बसि पोइ हिननि खे जवाब मासी मोरा थी सघे थी न इहे न भाई हिननि खे जवाब मासी मोरा थी सघे थी त करे रिजर्व सीट ते एमपी बि चूंडिजी वञे छा बसि एमपी थियो त वरी मिनिस्टर थींदो असांजे प्रोग्राम में अची करे प्रोग्राम में अची गेस्ट वरी उहो गेस्ट मुंहिंजे लाइ वॾो फ़ख्र जो हूंदो त मासी मोरा मुंहिंजे प्रोग्राम में सुभाणे खां मिनिस्टर बि थी सघे मां अॼु लॻे थो तोखो धागो ॿधराया धागो त हाणे सिंगर जेके आहिनि उहे धागो ॿधराईंदा आहिनि ॿियनि सिंगरनि खां हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां एंटरटेनमेंट में अची कमु कयां ऐं तव्हांजी ख़्वाहिश हुजणु खपे तव्हां न्यूज़ में अचो छो त माण्हू टेस्ट पंहिंजा चेंज कंदो रहे उहो सही आहे पर अलाह बचाए न्यूज़ को न्यूज़ छो भला वारा न्यूज़ में छा डपु कहिड़ो आहे न बा मूंखे भोश ईंदो थी एक्सीडेंट थी वियो हुते इहो बि मूंखे ॿुधाइणो पवे हुते हे थी वियो भउ थींदो थी मूंखे मां ॾाढी दिलि जी कची आहियां अच्छा छा कयां दिलि पकी थी वेंदी तो जहिड़ो मूंसां गॾु रहियो त पोइ दिलि पकी करणी पवंदी मूंखे दिलि पकी करणी पवंदी न मुंहिंजो सुवाल तोखां इहो त मीडिया में कीअं आहे अच्छा मीडिया में मां मुंहिंजा सुहिणा मुंहिंजो हुयो पोइ पॉलिटिक्स में आयासीं चाकिंग कंदा हुआसीं झंडा हणंदा हुआसीं ख़बरूं लिखंदा हुआसीं प्रेस रिलीज़ लिखंदा हुआसीं उतां जा जेके लोकल सहाफ़ी हूंदा त मां सभिनी जूं प्रेस रिलीज़ या ॾींदो हुउसि लिखंदो हुउसि पोइ मुंहिंजूं ख़बरूं छपियूं जेके एक्चुअल सहाफ़ी हूंदा उन्हनि जूं न छपियूं हुयूं ईअं वरी पोइ सहाफ़त में शौक़ु थियो आर्टिकल लिखंदा हुआसीं मज़मून लिखंदा हुआसीं स्टडी सर्किल्स हूंदा लाइब्रेरियुनि में वेंदा हुआसीं हिकिड़ो रोमांस वारो दौरु हूंदो हुयो ऐं उहो उतां पोइ वरी सहाफ़त में लाड़ो थियो पहिरें नंढी स्टेशन जो रिपोर्टर थियो उतां वरी प्रोमोट थी करे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर थियुसि पोइ वरी मैगज़ीन में लिखणु शुरू कयो 2002 में हिते KTN खे जॉइन कयो पोइ KTN में वरी न्यूज़ में रहियोसि न्यूज़ जे अंदरि बि मुख़्तलिफ़ डिफरेंट बीट्स मूं कयूं आहिनि क्राइम बि असां वटि बीट आहे उहा बि कई आहे अदालतुनि जी थींदी आहे कोर्ट्स बीट उहा बि कई आहे कॉमर्स बीट बि कई आहे स्पोर्ट्स बीट्स बि कई आहे पॉलिटिकल हींअर मां पॉलिटिकल बीट कयां थो सिंध असेंबली CM हाउस ॿिया इहे पॉलिटिकल बीट कयां थो पोइ वरी एंकर पर्सन थियो प्रोग्राम कयां थो ऑन द रिकॉर्ड करंट अफेयर जो आहे माना का फील्ड न छॾी थी कंहिं कोशिशि आहे त सभिनी मूंखे इहो शौक़ु आहे त मां बायोग्राफीज़ मुंहिंजो जेको आहे न उहो फेवरेट सब्जेक्ट आहे इंटरव्यूज़ मां चवां थो त मुख़्तलिफ़ किरदारनि जा इंटरव्यूज़ कयां हींअर ताज़ो मूं कामरेड रोचीराम नालो तव्हां ॿुधो आहे बिल्कुलु तव्हांजी उमिरि जो आहे ठीकु आहे 80-90 सालनि खां 90 सालनि खां मथे आहे 95 सालनि जो आहे ठीकु आहे पहिरियों मूंखे जॾहिं चई तव्हांजी उमिरि जो आहे कंफ्यूज़ थी वियसि त अलाए पोइ नंढड़ो ॿार तॾहिं मां पाण खे नंढड़ो सम्झंदी आहियां न छा कयां मूंखे कोई पुछंदो अथई नी त घणनि सालनि जी आहे मां चवंदी आहियां 15 सालनि जी आहे मां चयो 15 सालनि जो नओं को कामरेड निकितो आहे त वॾी ॻाल्हि थी वई त इहो कामरेड 80-90 साल जो आहे 95 सालनि जो आहे कामरेड रोचीराम 95 साल जो हा उनजो KTN ते जेका स्टोरी हली हींअर मैगज़ीन में बि उन ते काविश मैगज़ीन में बि उहो ईंदो उनजो लिखूं था शौक़ु आहे मूंखे त अहिड़ा किरदार जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजी हयाती में असां हूं त असां वटि को चवंदो आहे न मुर्दा परस्त माण्हू हलियो वेंदो आहे पोइ वेही करे जेको आहे उनखे ट्रिब्यूट बि पेश कंदा आहियूं त हयाती में उनखे मां सम्झां थो उनखे रिवार्ड ॾिजे त उहो बहितरु आहे भला स्कूल में पढ़ाई में कीअं सुठो आहे या मां वांगुरु सफ़ाई स्कूल में भॼी वेंदे स्कूल में जेके शॉर्ट स्टोरीज़ सिंधी जो सब्जेक्ट हूंदो उर्दू जो सब्जेक्ट हूंदो किथे फिक्शन जो उन में मां ॾाढो पोज़ीशन खणंदो हुयुसि मैथमेटिक असुल न आई ॿियो अरबी जो टीचर तॾहिं जनरल ज़िया जो दौरु हुयो ऐं इहो मथां ऑर्डर अची विया तव्हांखे हाणे नमाज़ बि पढ़णी आहे ज़ोहिर जी नमाज़ तॾहिं जनरल ज़िया जो भुट्टो साहिब खे फांसी अची वई पोइ ऑर्डर थियो हुयो इहो त पोइ अरबी जो टीचर उहो असांखे पढ़ाईंदो मां पोइ असांखे सफ़ा न ईंदी पोइ अची वठंदो मौलवी साहिबु हूंदो हैदरी हिकिड़ो पोइ असांजा हथ हूंदा हुनजो रोल हूंदो पिया माण्हू खाईंदा हुआसीं मैथमेटिक बि सम्झ में न आई अरबी सिखणी पई तोखे छो जो हाणे कब्रिस्तान वरी क़बर में वरी हाणे अरबी सिखूं था अरबी में सुठी शाइरी थी आहे अरबी तमामु शानदार आहे क़ुरान पाक अरबी में आहे बिल्कुलु न मां सिखणु खपे सभिनी ॿोलियुनि खे सिखणु खपे न मां उन हिसाब सां थी चवां त हाणे वरी
ख़बर में मलाया का यार अभी भी पुछंदई न उन्ही जे करे थी चवाए। भला इहो पुराणनि दोस्तनि सां कॉन्टेक्ट आहे तुंहिंजो? पुराणनि दोस्तनि सां कुझु दोस्तनि सां कॉन्टेक्ट आहे। कन मां वांगुरु वॾो माण्हू थी वियो आहे, लिफ्ट न कराए न के दिलि घुरिया दोस्त जीअं जीअं एज वधंदी थी वञे तीअं छिक थिए थी, इंसान जी ओरिजिन थींदी आहे, वरी वापसी थींदी आहे। हिकिड़ो साइकिल थिए थो, उन साइकिल मां गुज़री करे वरी साॻे हंधि वरी जिते उहो पैदा थियो आहे, जिते उनजा यार दोस्त आहिनि, जिते उनजो नंढपण आहे, उहा छिक थिए थी। हाणे उहा छिक थिए थी त ॻोठ में पुराणा दोस्त जेके आहिनि, टुटल खट ते लाले अमीन जी होटल ते वेंदा हुआसीं, ठीकु आहे, त उहे दोस्त जेके लाले अमीन जी टुटल खट ते चांहि जो कप पींदा हुआसीं, दिलि चए थी त उन्हनि सां वेही करे को रूह जूं ॻाल्हियूं कजनि, दिलि जूं ॻाल्हियूं कजनि, दोस्तनि जूं ॻाल्हियूं कजनि, मोहबत इश्क प्रेम जूं ॻाल्हियूं कजनि। मोहब्बत प्रेम इश्क, छोकिरे जा लफ़्ज़ ॿुधो था, मोहब्बत प्रेम इश्क। भला इश्क कीअं कॾहिं? इश्क त मुसलसल थिए थो, इंसान हिकिड़ो इश्क थोरी थिए थो। माना तूं यकी कंदो आयो मां? हा, हाणे ताईं घणा थी चुका आहिनि? इलाही खोड़ इश्क कया, सेंचुरी वेंचुरी थी आहे? तॾहिं त तव्हांखे लाइन हणा थो। माशाअल्लाह, ॾाढा ज़बरदस्त। हा, पर मां तोखे मां हिकिड़ो ऑन द रिकॉर्ड तुंहिंजे शो जो नालो आहे, पर मां बि ऑन द रिकॉर्ड हिकिड़ो बयानु भला तूं हाणे ऑफ द रिकॉर्ड ई ॿुधा खणी लाइन जॾहिं आहे मां तोखे पूरे सिंध में खुआरो कंदी वञां। ऑफ द रिकॉर्ड को रिस्पॉन्स ऑफ द रिकॉर्ड बि न। हाणे मां इहो तो जेको आहे सो नाज़रीन, आऊं मुस्मात मोरा, उमिरि अटकल 55 साल, हिन पंहिंजे प्रोग्राम में लाइव थी चवां पई। लाइव जो मतिलबु जॾहिं बि तव्हां ॾिसो त टीवी ते त ऑन रिकॉर्ड आहे न, त मां हिन शख़्स खे न लाइन ॾिनी आहे, न मां हिन सां कॾहिं ठहंदसि। मां पंहिंजी एंटरटेनमेंट इंडस्ट्री में कंहिंसां बि ठहां, पर उहो मुंहिंजो पंहिंजो मतिलबु आहे। पर तोखे लाइन न ॾींदे। छो भला? मां ॿिए टाइप जी माणी आहिनि, मतिलबु न्यूज़ न अलाह बचाए, अलाह बचाए। भला खष्टी हुई स्कूल में? थोरो घणो। हाणे त वॾियूं खष्टूं तो करे। अच्छा, लाइनूं मासी मोरा, हाणे तूं असां स्कूल में असांजो हुयो को एजुकेशन, पढ़ंदा हुआसीं। माशाअल्लाह, ज़बरदस्त। त हुन में छोकिरियूं बि हुयूं, छोकिरा बि हुआ, त उते उहा हेज़िटेशन आस्ते आस्ते ख़तमु थी वई। ॿियो असांजा स्टेज नाटक प्रोग्राम थींदा हुया, थिएटर थींदा हुया, उन्हनि में बि असां हिसो वठंदा हुआसीं। त इन करे को एजुकेशन में जेको माण्हू आहे, मां इहो चाहियां थो त को एजुकेशन स्कूल जेको एजुकेशन सिस्टम आहे उहो बहितरु आहे, छोकिरनि जे लाइ बि छोकिरनि जे लाइ बि। कॉन्फिडेंस बिल्डअप थिए थो, हुन में घणो कुझु माण्हू सिखे थो। कॉन्फिडेंस तो बिल्डअप थिए या छोकिरियुनि बाकिरियुनि सां घुमण फिरण जो? उहो बि थिए थो, नेचुरल आहे। अच्छा, इहे शयूं नेचुरल आहिनि, पर हिते जीअं त असां वटि एतिरो फ्रीडम न आहे, इन करे हिते उनखे मायूब सम्झो वेंदो आहे। पर दुनिया जा जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उते उन्हनि खे मायूब न सम्झो वेंदो आहे। उन ग़लति ॻाल्हि न कजे, हा, कंहिं हिकिड़े हद जे अंदरि, त पोइ सही आहे, बहितरु आहे। भला तक़रीबन जेके किताब वग़ैरह पढ़ंदा आहिनि उन्हनि जी सोच लिबरलिज़म सां छो थी मिले? हिस्ट्री खे माण्हू टच करे थो न। जॾहिं उहो माण्हू हिस्ट्री जा मुख़्तलिफ़ डिफरेंट पीरियड्स पढ़े थो, पोइ आहिस्ते आहिस्ते पढ़ण सां उनजी सोच जे अंदरि जेको फ्यूडल वेठो आहे, जेको रिजिड माण्हू वेठो आहे, जेको ॿिए जी ॻाल्हि ॿुधे नथो पियो, आहिस्ते आहिस्ते उनजी सोच में नरमी पैदा थिए थी पई, ऐं उहो लिबरल उनजो ॿिए जी ॻाल्हि बि ॿुधे थो पियो, ॿिए जी फ्रीडम जी बि ॻाल्हि उहो करे थो। मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि, उनखे तव्हां डिस्कस कयो था पिया, टॉलरेंस पैदा थिए थो, माना उहो हिकिड़े उनजो बॉक्स में नथो रहे, पोइ निकिरी थो डिफरेंट, पोइ निकिरी वञे थो उनमें उनखे। इन करे पोइ उनजी सोच जो जेको आहे उहो बहितरु उनमें दायरो वसी थिए थो। चङो, भला हाणे इन ॻाल्हि ते तमामु सुठी ॻाल्हि कई तूं। माना हे ब्रेक खां पहिरियों अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए वञे जो माना ईअं टिक वारी ॻाल्हि, माना जीअं पहिरियों बि तूं अहिड़ी ॻाल्हि करे वरी हाणे बि ब्रेक खां पहिरियों। त नाज़रीन, तव्हां गानो ॿुधो, वरी असां गाने खां पोइ वरी मोटी था अचूं, वरी कचहरी थींदी, वरी ॻाल्हियूं थींदियूं। राग त मूंखे ॿुधाईंदो कोन्हे, मां कोशिशि कंदीसांसि त मूंखे राग बि ॿुधाए। शो भला मूं वटि एतिरा वॾा वॾा सिंगर ईंदा आहिनि, उहे मूंखे राग ॿुधाईंदा आहिनि, तूं छो न ॿुधाईंदे? तोखां बि राग ॻाराईंदसि। त नाज़रीन, वञूं था हिन नंढड़े गाने ताईं, गानो ॿुधो, इंजॉय कयो, वरी मोटूं था। पाह में चूड़ियूं, नक में हीरो, कन में वालड़ी, पाह
बाह में चूड़ियूं नक में हीरो कन में वाजड़ी इशारो ॾेई अश्क वठी बस में वियो चढ़ी इशारो ॾेई अश्क वठी बस में वियो चढ़ी सनड़ी गिची कद जो पूरो दिल तां वियो खणी सनड़ी गिची कद जो पूरो दिल तां वियो खणी इशारो ॾेई अश्क वठी बस में वियो चढ़ी इशारो ॾेई अश्क वठी बस में वियो चढ़ी बस में वियो चढ़ी हाय बस में वियो चढ़ी ओ चढ़ी तुले मरियो पियो वंजारे जानी तुझी जोबन जवानी दिसी तुले मरियो पियो वंजारे जानी तुझी जोबन जवानी दिसी सुनो खुदा तोखे एड़ो आठायो एक झलक तुझी चरियो बनायो एड़ो आयो रूप फसियो जानी तुझी ओ सुना तुझी ओ मिठा तुझी जोबन जवानी दिसी तुले मरियो पियो वंजारे जानी तुझी जोबन जवानी दिसी हाय नथो ॾिसां तोखे दोरा पवन था माण्हू अची मूंखां रोज़ पुछनि था पागल थी वियासी असीं जानी तुंहिंजी ओ सुहिणा तुंहिंजी ओ मिठा तुंहिंजी जोबन जवानी ॾिसी तुले मरियो पियो वंजारे जानी तुंहिंजी जोबन जवानी ॾिसी लैला ससवी सुहिणी फिरी हीर मारवी लैला ससवी सुहिणी फिरी हीर मारवी नूरी खन माणिया ही तुंहिंजी जवानी अंगूर जो पाणी आई तुंहिंजी जवानी अंगूर जो पाणी आई तुंहिंजी जवानी के राज जी राणिया ही तुंहिंजी जवानी अंगूर जो पाणी आई तुंहिंजी जवानी अंगूर जो पाणी आई तुंहिंजी जवानी अंगूर जो पाणी आई तुंहिंजी जवानी वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन ऐं मां सां गॾु जेको गेस्टड़ो मौजूदु आहे शकील सुमरो साहब। अबा मज़ो अचे थो, पहिरियों त इहो ॿुधाए। मज़ो अचे थो पर गेस्टड़ो छो थी चए? गेस्ट चओ। गेस्ट चवां? हा छा हाणे मां तोखे चवां हिते एॾी मुंहिंजी अंग्रेज़ी जॾहिं भली हुजे हा त तोखे गेस्टड़ो घुराया। मज़ाक थी कयां, माशाल्लाह हलो एंजॉय कर। ॾाढो क्यूट आहे तूं, माशाल्लाह। ठीकु बाबी कूड़ अहिड़ो आयो आहे जेको माना पाण खे बि ख़बर अथसि त हिन बाग़ जो क्यूट कानो चयो आहे। रांदियूं खेॾंदे भला? हा रांदी बि खेॾंदासीं। कहिड़ियूं ॾीटी ॾकर? हॉकी क्रिकेट। हॉकी क्रिकेट ॾेरकी में हॉकी क्रिकेट काॾो आई? उहो असां वटि स्टेडियम हुयो शानदार एंग्रो जे अंदरि स्कूल में। वाह डिफेंस जो हिते स्टेडियम हुयो। माना उन्ही दौर में बि इहो सभु हुयो? नंढपण में खेॾंदा हुआ। तव्हांखे ॿुधायो त उन वक़्तु सिनेमा हुई असांजे ॾेरकी में हिकु ड्रीमलैंड सिनेमा हुई पर उते औरतूं न वञी सघंदियूं, कॾहिं कॾहिं लेडीज़ शो थींदा। पर एंग्रो जी जेका सिनेमा हुई उहा फैमिली, उनमें औरतूं बि हूंदियूं, मर्द बि हूंदा, थिएटर बि थींदा, ड्रामा बि उन वक़्तु थींदा। उन वक़्तु नाहिद अख्तर उते ईंदी, मोइन अख्तर ईंदो हुयो, क्रिकेट इमरान ख़ान उते आयो, असां नंढा हुयासीं, इमरान ख़ान सां उते मिलिया हुयासीं। वाह छोकिरा वाह। मां सां गेम खेॾंदे?
तोखे त मां पहिरियों ई चयो त लाइन मां तोखे ॾिनी आहे गेम छा लाइन मां पाण बजट रुक घणो कुझु खेॾंदमि तोसां। खेॾंदासूं बजट रुक वारी रात था केॾो हा हा बजट रुक वारी रैपिड फायर माना हीअं सवाल कंदीसां हीअं जवाब कोशिशि ॾिजांइ कंदुसि ईअं ई जवाबु ॾियां देर न कजांइ हीअं सोची सम्झी जाए ना हे न, पॉलिटिकल सोचो न है सोची बस गया ये तो बंदा पहुंची- गया। ओ या बस सोची गया तो बंदा सोचेगा गया। तो बंदा गया रैपिड फायर आ दिल में हीअं कढी छॾ ओके तीर ओके बेस्ट रिपोर्टर अवां जी नज़र में कादिर लाशारी या सगीर चांडियो या रशीद मेमण या इसरार शेख सगीर चांडियो ओके बेस्ट न्यूज़ कास्टर रोशनी मेमण या मानूर अजीज मानूर अज़ीज़ बेस्ट शो इशूज़ या ऑन द रिकॉर्ड ऑन द रिकॉर्ड मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम आहे अल्लाह माखे ज़ारी तोबा मुंहिंजा रब पंहिंजे शो जो नालो माखों को पुछंदो आहे मासी मोरा ऑनलाइन भलो आहे या फलाणो शो भलो आहे मां पंहिंजो नालो न वठंदी आहियां हालांकि मुंहिंजो शो भलो आहे पर मां नालो न वठंदी मां आहियां पंहिंजे प्रोग्राम में चयो मां तव्हांजो रैपिड मां जल्दी मुंहिंजो इहो ई अची वियो। अल्लाह माखे तोबा हल हाणे सही चए थो त बहितरीन शाइर अब्दुल गफ़ार तबस्सुम या ताजुल बेवस ताजल बेवस एहसान लाशारी या कयूम बाट बहितरीन शिफ्ट इंचार्ज कयूम बाट ओके त हाणे जेको आहे सो माशाल्लाह तूं माना हिन जल्दी जल्दी जवाब ॾिना आहिनि मां परेशान आहियां हाणे तूं त माशाल्लाह खिलाड़ी निकितई नंढे हूंदे इमरान खान सां मिले त बसि तूं माना खिलाड़ी थी वई असर त थींदो न असर थी असर न थींदो आहे अदाकार मिलंदो असर थींदो हाणे तूं कॉमेडियन मूंसां मिली आहे कॉमेडी जो मूं ते असर थियो आहे थियो आहे तो ते हा ॾाढो मूं इंजॉय कयो आहे तमामु रिलैक्स आई एम रिलैक्स ज़बरदस्त इहो तव्हांजो कुर्ब आहे न त मां कहिड़ो समोसा पकोड़ा खापाई दिया लाड़काणे में पर न्यूज़ जो तो ते असर थियो आहे न को मां त न्यूज़ खे हावी करणु ॾियां कोशिशि कबी तोखे वठी अचिबो ख़बर थी न्यूज़ जॾहिं मूंखे को ॿुधाईंदो आहे मां उज़ बिलाए में शैतान रजीम पढ़ंदी आहियां छो न्यूज़ ॿुधाई शैतान परे भॼे भाको न्यूज़ माना पाण न्यूज़ सम्झी ग़लति न वठिजांइ मां न्यूज़ खे शैतान कयो आहे अच्छा हाणे जेको असांजो ॿियो सेगमेंट आहे उहो अवाम जी अदालत सही माना हिन में मां जॾहिं कोई गेस्टड़ो या गेस्टड़ी घुराईंदी आहियां त उन्हनि जे लाइ चवंदी आहे भाउ फलाणो मां वटि अचेव थो पियो वठो कयोसि अच्छा मूंखे ॿुधायो त इन ते इल्ज़ाम कहिड़ा नी कहिड़े टेप जो माण्हू चइनी पासनि खां हा वठ थींदी पोइ माण्हू मूंखे ॿुधाईंदा आहिनि भाई मासी हे त अहिड़ो थी हे फलाणो त अहिड़ो थी पोइ उन्हनि जा इल्ज़ाम आहिनि हाणे तूं आहे अहिड़ो या न कोशिशि आहे हाणे कोशिशि कबी अलाह जवाब खे ॾिबा इल्ज़ाम ख़बर आहिनि। हा पर तूं ॿुधाई त मां अहिड़ो आहियां या न आहियां माना क्लियरिफाई करे सघे थो इन में ओके ओके। सही आहे तव्हां वॾा ड्राड़ी आहियो पहिरियों इल्ज़ाम ॾिस न न कॾहिं मूं ड्राड़ न आई आहे ड्राड़नि जे सर्किल में वेंदो आहियां पर मूं पाण ड्राड़ न आई आहे सिर्फ़ु माना ड्राड़ ॿुधण जो शौक़ीन आहे हा ड्राड़ूं ॿुधंदो आहे चइनी पासनि खां ड्राड़ी ड्राड़ा माना हे तूं थोरो डिफरेंट करे वई उल्टो ॿुधाए वई माना सभु वेठा हूंदा न तूं हिकिड़ो ड्राड़ी हूंदो आहे इहे त न आहे न न ईअं न आहे माना ड्राड़ सां न ड्राड़ खां मां अवॉइड कंदो आहियां सच इहो आहे रीज़न छो न तूं वणे ड्राड़ा तूं बि हल मां वरी बि हलंदी आहियां वरी मां ॿुधायो हूंदो किताबनि जो असरु म्यूज़िक जो असरु सूंहुं हुस्न प्रीत प्यार जो असरु हाणे ही अहिड़ा आहिनि फैक्टर जंहिंमें माण्हू ड्राड़ न आणंदो माना कूड़ा ऐं ड्राड़ जी जेका गुंजाइश शइ- ई न आहे न जेको माण्हू लिटरेरी हूंदो अदब सां वास्तो हूंदो लिटरेचर सां वास्तो हूंदो फिक्शन सां शाइरी सां उहो कॾहिं ड्राड़ न हणंदो पंहिंजो तारुफ़ सही ॿुधाईंदो कूड़ न हणंदो क्या बात कह दी छोकरे ओके तव्हां कॉम्प्लेक्स में न हूंदो आहे उहो छा में न हूंदो आहे कॉम्प्लेक्स उनखे न हूंदो आहे कॉम्प्लेक्स न हूंदो आहे ओके तूं रिलैक्स आहे माना हाणे मां रिलैक्स आहियां माशाल्लाह। लाइफ में रिलैक्स आहियां लाइफ में रिलैक्स आहे ओके। ज़बरदस्त तव्हां ते ॿियो इल्ज़ाम इहो आहे त हाणे तव्हां सूट बूट पाए मोज़िस थी वेठा हो नंढे हूंदे त वॾा ठरकी हुयव थोरी घणी ठरक हुई ओ हा। ओके हा ठरकी हुजण बि ज़रूरी आहे ख़बर अथई ठरक छा आहे कैमरे में ॾिसी चओ त मां इहो प्रोमो में हलायां त ठरकी हुजण बि ज़रूरी आहे न ठरकी स्टेज थींदा आहिनि अच्छा हिकिड़ी हूंदी आहे उहो चवंदा आहिनि त इश्क जी जॾहिं माण्हू सफ़ा कंहिं कम जो न रहंदो आहे पोइ थी वेंदो आहे ठरकी ऐं ठरकी बि हिकिड़ी वॾी महराज आहे ठरक पूरी मां न थो करे सघां तुंहिंजो कंहिंसां प्यार थी वञे थो ॿिन्ही खे ॾिसी मां पंहिंजी ठरक पूरी कयां थो इहो बि हिकिड़ी लेवल आहे ही त मेरा ठरके जो सरदार निकतो तोखे ॿिनि खे ॾिसी करे ठरक पूरी थो कयां ठरक पूरी करणी आहे न छा कजे वॾो तूं बि हला बिशरी हला हा भला मां ॿुधो आहे त घर जा कम तूं पाण कंदो आहे हिते एंकर पर्सन ऐं ब्यूरो चीफ उते वरी मासी नूरा सॼा हा, पाण घर जा मां रिलैक्स फील कंदो आहियां मां चवंदो आहियां त औरत जो हथ वंडाइजे फ्यूडल मेंटेलिटी न हुजे औरत खे ग़ुलाम करे न रखिजे जेसि ताईं तव्हां औरत खे फ्रीडम नथा ॾियो मां झाड़ू बि ॾींदो आहियां पोचो बि कंदो आहियां थांव बि धोईंदो आहियां कपिड़ा बि धोईंदो आहियां सभु कम उहे जेका औरत करे सघे थी मां बि उहे साॻिया कमु कंदो आहियां बि मां रखां
तुंहिंजे लाइ ताड़ियूं वॼायां। डायरेक्टर भाउ एॾो निकाहनामो त हिकिड़ो खणी आ भला, मूंखे बि अहिड़ो ई मुड़ुसु खपे, मां वारो मुड़ुसु त मूंखे सफ़ा मां टके जो हाज़ुर कमु आहियां, ख़बर वरी मां चवां थो त मां हाज़ुर आहियां, तोखे लाइन अॻु में बि ॾिनी आहियां, आहिस्ते आहिस्ते फ्रीक्वेंसी लॻे थो पंहिंजी मैच करे थी। मैच करे थी हाणे जेका तूं फ्रीक्वेंसी ठाही आहे मूंखे लॻे थो हाणे मैच करे हा थी। हा, इहो अहिड़ो कमु कराईंदो सुठी बिरयानी पचाए सघां थो, मां बसि पोइ घर में सब्जी जा वेठी हूंदसि। मुख़्तलिफ़ आइटम, मच्छी तोखे सुठी खाराए सघां थो, मानी पचाइण में थोरो हेॾा न थी वञे थी, मां अटो जेको आहे न इन में मूंखे मसइलो थिए थो, इहो तूं मूंखे सेखार। मां कोई कमु न कंदीसां, मां वरी उन्हनि मां आहियां जेका चवंदी आहे मुंहिंजो मुड़ुसु कमु करे मां न कयां, को त कमु कंदे न, कुझु बि न। मां घर में तोखे जो वठां थी त पर इहो न ॿियो कंहिं कम जी न आहे, ॿिए के कमु अची न आया। को त कमु हूंदो किथे कुंड पासे में। अच्छा नाज़रीन, नेक्स्ट इल्ज़ाम ते वधंदासीं। हे छोकिरो त मूंखे लॻे थो फ्रीक्वेंसी मैच कराए मूंखे केमिस्ट्री पढ़ाईंदो। अच्छा तव्हां ते टियों इल्ज़ाम आहे वाई सो सीरियस, एॾो सीरियस छो आहे छोकिरा तूं? न न सीरियस न आहियां, हाणे वेठो आहियां भोग चर्चो, जिते भोग चर्चो हूंदो उते भोग चर्चो कबो, जिते संजीदा गुफ़्तगू हूंदी त संजीदा थींदी। पर हाणे मां ॿुधायोमांइ न त एतिरी डिप्रेशन घणी थी वई आहे सोसाइटी में, भोग चर्चो जेको आहे न उहो ॾाढो मज़ो ॾिए थो। ॿियो नौजवाननि सां कचरियूं कंदे, कंपनी कंदे, उन सर्किल में विहण सां उनजो वरी मज़ो ई ॿियो आहे। न पर अधु डिप्रेशन तव्हां बि ॾिनो आहे बाओ लॻे। हाणे ॾिसे न थी हीअं वेठो आहे, मोहबत जी ॻाल्हि कबी आहे, मोहबत इश्क, पर चई अहिड़े अंदाज़ मोहबत वारी फीलिंग ई नथी अचे बाक़ी बस छा क्या कीअं हाणे मां बस थी क्या है थोड़ी काउंसलिंग तूं कर। शकील मां बस थी क्या आज नथी थिए तुंहिंजी फ्रीक्वेंसी, तुंहिंजी फ्रीक्वेंसी बड़ा थोड़ी डाउन आहे। कोशिश कयां थो उनखे मथे कजे, अपग्रेड कजे। हा मथे कर, पर तूं इहो थो लॻे न्यूज़ में वेठो आहे। नाज़रीन मूंखे मोहबत थी वई आहे, तव्हांखे हाणे ख़बर मिले थी पई त मूंखे 2 मोहबतूं थी चुकियूं आहिनि। माना थोड़ो ईअं चओ मोहबत आयली, माना तो फीलिंग त अचे, मां ॾिस कीअं वेठी आहियां, मोहबत थी वई आहे मूंखे। नाज़रीन मूंखे मोहबत थी वई आहे, मोहबत ख़बर इमोशनल, इहो इमोशनल आहे तुंहिंजो, है ना? तुम इमोशंस न आहिनि, तुम इमोशन न आहिनि, मरी विया आहिनि तुंहिंजा ऑन द रिकॉर्ड करे करे, तुंहिंजा इमोशन ई मरी विया आहिनि। न्यूज़ में रही रही उहे इमोशंस ई हलिया विया आहिनि। अलाह वापसि आणी दो तुंहिंजा इमोशन। हा हा बसि इहो दुआ कर, इमोशन जी सर्जरी बर्जरी कराए मतां अची वञे। बसि सर्जरी हाणे कराए बि, छो त इहे डिफरेंट टेक्नोलॉजीज़ अची वियूं आहिनि, है ना? इमोशंस जी बि सर्जरी थींदी। अञा टेक्नोलॉजी एॾी टेक्नोलॉजी एडवांस आहे, उहो अची वेंदो किथे न किथे। ॿियो तव्हां ते हिकिड़ो इल्ज़ाम इहो आहे त अक्सर लाइव में बि रीटेक ॾींदा हो। हे मां छा थी ॿुधायां छोरा तुंहिंजे बारे में, लाइव में रीटेक। हाणे रीटेक त पाण हिते कमु कयूं था, रीटेक पंहिंजी हिसो आहे ज़िंदगी जो। पर लाइव में रीटेक, हा लाइव में रीटेक कॾहिं हिकु अधु भेरो थियो, तूं त माना माखो बि चढ़ी वे कार करे हिकु अधु भेरो थियो आहे, पर ईअं न थियो आहे। इहो इल्ज़ाम ग़लति आहे, ग़लति आहे। मां चोलाए मुंहिंजो यहाँ पार्टी पे न न इल्ज़ाम इहो ग़लति आहे सरासर। जंहिं बि तोखे ॿुधायो आहे मुंहिंजे दुश्मननि ॿुधायो आहे, पर ग़लति आहे। दुश्मनऊं शकील सुमरो रीटेक न ॾींदो आहे लाइव में, तव्हां ग़लति ॿुधो आहे इहो। अच्छा हे अलाए घणा इल्ज़ाम आहिनि, मूंखे त हाणे ॻणण बि नथा अचनि। इल्ज़ामनि जी सीरीज़ चार्ज शीट रखबी आहे न, फर्द जुर्म आयद कबो आहे अदालत में, कटहरे में। हाणे अवामी अदालत में आहियूं, पोइ चार्ज शीट जेतिरा इल्ज़ाम आहिनि ॿुधाए। हे जेको इल्ज़ाम आहे तमामु घटिया इल्ज़ाम आहे, त तव्हां राति जो फुल सूट पाए सुम्हंदव? इलाही मां छा कहिड़ा इल्ज़ाम तो इलाही भेर माण्हू जेकॾहिं सफ़ा थकिजी पवंदो आहे न, एतिरी बि न हूंदी आहे जो कपिड़ा चेंज कजनि, पोइ इन कपिड़नि में ई सुम्ही रहंदो आहियां। उहो ऑफिस ॿियो थी वरी इन में ईंदो हूंदे, वरी सुम्ही पवंदो हूंदे। कॾहिं कॾहिं ओचितो न्यूज़ में ईअं हूंदो आहे न, न्यूज़ में निंड ई पूरी न थींदी आहे, क़िस्तुनि में निंड करणी पवंदी आहे। राति जो 1 वॻे थियो, वरी हितां कयूं बाट जी कहीं अहसान लाशारी जो फ़ोन अची वई चई हीअ उहा न्यूज़ आहे, वरी उहा कलाकु ॾेढ जेको आहे न्यूज़ जे हेॾा ॻोल्हा करे वरी निंड कबी, 1.5 कलाक खां पोइ वरी ॿी फ़ोन आई। त ईअं सुबुह जो कॾहिं कॾहिं ईअं इलाही दफ़ा स्टूडियो में बि सुम्हणु थियो, न्यूज़ रूम में बि सुम्हणु थियो। इहो मां 2-3 दफ़ा आयसि, मां चयो केरु सुतो पियो आहे स्टूडियो में, तूं आहे इहो? न इलाही आहिनि, खोड़ सारा आहिनि। अच्छा ॿिया बि सुम्हंदा आहिनि? हा मूं त ॿुधो आहे त मासी मोरा में स्टूडियो में सुम्हे थी। ना बाला पना मूंखे ख़बर कंहिं ॿुधाई, माना तुंहिंजे दोस्तनि मां ई कंहिं ॿुधाई आहे। चङो ॿुधायो हूंदो, मुंहिंजा दोस्त बि कूड़ा थी वॾा। न हीअ तुंहिंजो जेको डायरेक्टर आहे हिन प्रोग्राम, अच्छा डायरेक्टर ॿुधायो आहे, तस्दीक थियल ख़बर आहे, तस्दीक थियल सोर्स जेको आहे न मुंहिंजो उहो तस्दीक थियल आहे। ईअं न चङो भला हे मां तोखे 2-3 नाला थी ॾियां पई, त हे नाला तुंहिंजे ई शोबे जा आहिनि माशाल्लाह, KTN न्यूज़ जा आहिनि, असांजा तमामु प्यारा माण्हुनि जे कमु करनि था पिया, असांजो नालो रोशन पिया करनि। इन्हनि खे अगरि तूं वज़ीर आज़म हुजे, मां हालांकि इहो सोचे नथी सघां, अलाह साईं मूंखे माफ़ कजांइ, मतां कॾहिं कॾहिं ज़िबार सच विशी वेंदी थी, पर हे वज़ीर आज़म थियो त पोइ त मां त मुल्क छॾिया न, जॾहिं जलावतनी ते वञा न।
अगरि वज़ीर आज़म तूं थी वञे त फलाणनि माण्हुनि खे कहिड़ो उहिदो ॾींदे, कहिड़ी वज़ारत कहिड़ा ॾींदे? आहिनि फलाणा माण्हू? फलाणा माण्हू उहे आहिनि, पहिरियों त तनवीर शेख साहब, तनवीर शेख खे 2 वज़ारतूं ॾींदोमांव, फाइनेंस मिनिस्टर, इंफॉर्मेशन जी मिनिस्टर। 2 छो भला? 2 बसि, उहो उनजो कमु जेको आहे न हिकिड़ी मिनिस्ट्री में पूरो न थींदो। अच्छा, 2 मिनिस्ट्री हुजनि उनजो कमु। ज़बरदस्त। नाजिया मीर, नाजिया मीर डिफेंस मिनिस्टर। डिफेंस मिनिस्टर। हा, मुस्तफ़ा पहिरीं जरवार, औरत डिफेंस मिनिस्टर हूंदी। वाह, ज़बरदस्त। तॾहिं तोखे बि माना वज़ीर आज़म कयो न पोइ बाड़ो ॾे। मुस्तफ़ा जरवार, प्लानिंग एंड डेवलपमेंट। प्लानिंग एंड डेवलपमेंट। GM जमाली, GM इंटीरियर मिनिस्टर। कादिर लाशारी, होम मिनिस्टर। सगीर चांडियो, सगीर चांडे खे ॾींदासीं SNJD। SNJD छा आहे? बात सम्झी ई न सघियसि। इहे जिते ट्रांसफर पोस्टिंग थींदियूं आहिनि न, अच्छा, उहो खातो हुनखे ॾिबो। मां आहियां थोरी अणपढ़ियल, मूंखे माफ़ कजांइ, हा हा, चुक भुल थी वञे। तूं माशाल्लाह लिटरेचर जो माण्हू आहे, तूं एॾो पढ़ियल लिखियल, माशाल्लाह एॾो इंटेलेक्चुअल चवंदा थी हिननि खे, मूंखे त नालो बि ख़बर नथी, नथो हा, वठणु इंटेलेक्चुअल। इंटेलेक्चुअल आहे माशाल्लाह तूं, जो तूं ॻाल्हियुनि में तूं जेको प्यार खे बि एॾो माना ईअं गुल विझी करे तो पेश करे, जो मां चवां थी हाणे मां ॿीहर प्यार करणु शुरू कयां। जान मोहम्मद महर, जान मोहम्मद महर खे बि होम मिनिस्ट्री ॾिबी। 5-6 होम मिनिस्टर रखां छा भला? पर होम मिनिस्ट्री 2 रखंदासीं त पाण में जहिड़ो थींदो, जहिड़ो बि ज़रूरी आहे कैबिनेट में। इहो त मां तोखे सुवाल कयां थी, बीह रुगो तूं। सरकश सदायो, सर्किस सदा खे हेल्थ मिनिस्ट्री। अच्छा, हेल्थ मिनिस्ट्री छो भला? बीमार आहे छा? चांड का अस्पताल, ॿिया अस्पतालुनि जा मामला घणा आहिनि हुते जिते सर्किस सदायो आहे। अच्छा, न न, अलाह साईं तोखे अबा सिहत ॾींदो, कुझु खा पी तंदुरुस्त थी। कीअं सही आहे सिहत वेत में? हा हा, सिहत में ठीकु। अलाए मां चयो हेल्थ मिनिस्टर हुजे ऐं कंगड़ो हुजे सफ़ा। न हेल्थ मिनिस्टर पहिरें कंगड़ो, हाणे हींअर माना बॉडी बिल्डर। माना बॉडी बिल्डर थी वियो, माशाल्लाह, ज़बरदस्त। हाणे जेको सेगमेंट आहे येस आर नो, यस, येस आर नो वरी येस, माना हिन में इहो आहे, चङो भला इहो सेगमेंट कयूं था बाद में। हा, पहिरियों हिकिड़ो गानो ॿुधी वठूं, त छो त डायरेक्टर बि चए थो त गानो त ॿुधाए, यकी तव्हां ॿिन्हिनि ॻाल्हायो आहे, असांखे बि त थोरो। मूंखे ॿुधाइणो आहे, तव्हां ॿुधाईंदव? न, मां न ॿुधाईंदी साईं, मां वॾी बेसुरी आहियां, ॿीहर ईंदे ई न तूं हिते, अच्छा, परे खां भॼी वेंदे तूं हिते ईंदे ई न। गानो हलाईंदासीं कशिश ते, ॿुधंदासीं उन ते। सही, सही आहे। तोखां बि जा हिकिड़ो गानो ॻारायां थी, पर इन खां पोइ गाने खां पोइ। ओके ओके, चङो नाज़रीन, तव्हां गानो ॿुधो, गाने खां पोइ वरी मिलूं था। साईं जिन सां कचहरी जारी आहे, साईं जिन खे अॼु वठ पकड़ बि कबी, 2-3 सवालनि में बि इंशाल्लाह वरी पोइ मिलूं था। हाय हाय अख कर जी तुझी सुहना विकना जन साण खणे तो, विकना जन साण खणे तो, विकना जन साण खणे तो। अख कर जी तुझी सुहना विकना जन साण खणे तो, पातो तई पीलो जोड़ो अज ॾाढो मूंखे वणे तो। हर को तो ॾिसई मत नज़र लॻई, एॾो पाण खे सोना न ठाहे, पाण खे सोना न ठाहे। कारो धागो पाए, कारो धागो पाए, कारो धागो पाए, कारो धागो पाए। अख कर जी तुझी सुहना विकना जन साण खणे थो, पातो तई पीलो जोड़ो अॼु ॾाढो मूंखे वणे थो। हर को तो ॾिसई मत नज़र लॻई, एॾो पाण खे सोना न ठाहे, पाण खे सोना न ठाहे। कारो धागो पाए, कारो धागो पाए, कारो धागो पाए, कारो धागो पाए। तोखे ॾिनी रब सूंह सभिनि खां सवाई आ, तुंहिंजी अदाउनि मुंहिंजी दिलि चोराई आ, तुंहिंजी अदाउनि मुंहिंजी। हाय तोखे ॾिनी रब सूंह सभिनि खां सवाई आ, तुंहिंजी अदाउनि मुंहिंजी दिलि चोराई आ। गंद मोतियुनि जा कई दाणा वरी टक ॾेई तूं खिले थो, पातो तई पीलो जोड़ो अॼु ॾाढो मूंखे वणे थो। हर को तो ॾिसई मत नज़र लॻई, एॾो पाण खे सोना न ठाहे, पाण खे सोना न ठाहे। कारो धागो पाए, कारो धागो पाए, कारो धागो पाए, कारो धागो पाए।
मेहंदी हथनि ते चपड़नि ते लाली लाए मूंखे छॾियो अथई दिलबर तो बेकाबू बणाए मूंखे छॾियो अथई दिलबर तो मेहंदी हथनि ते चपड़नि ते लाली लाए मूंखे छॾियो अथई दिलबर तो बेकाबू बणाए तुंहिंजा ॻाढ़ा ॻाढ़ा गलड़ा ऐं वार बि छलड़ा छलड़ा पातो अथई पीलो जोड़ो अॼु ॾाढो मूंखे वणे थो हर को तो ॾिसई मत नज़र लॻई एॾो पाण खे सोण न ठाहे पाण खे सोण न ठाहे कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन। मां आहियां तव्हांजी पंहिंजी मासी, सॼी सिंध जी मासी, मासी मोरा। ऐं मुंहिंजो जेको अॼु गेस्टड़ो आहे शकील सुमरो साहिबु, ऐं माशाल्लाह इंजॉय करे पियो। न्यूज़ वारनि मूंखे ईअं लॻंदो आहे माना वीचारा माना सिर्फ़ु सीरियस हूंदा आहिनि ईअं वग़ैरह, पर साईं जिन त माशाल्लाह ईअं मज़ो पिया करनि प्रोग्राम में, ॻाल्हियूं ॿेड़ियूं पिया करनि मज़ेदार वग़ैरह। त इन्हनि सां मज़ेदार सुवाल बि कंदासीं। हाणे ब्रेक खां वञण खां पहिरियां असां चऊं पिया त येस आर नो सेगमेंट कंदासीं। सही। येस आर नो में येस आर नो त चवणो ई आहे, पर उबतो चवणो आहे। ओके। जीअं मिसाल मां तोखे चवां आहे तुंहिंजो नालो शकील सुमरो आहे, तूं चवंदे न। ओके। माना उबतो जवाबु ॾियणो आहे। जेका ट्रिक त कोन्हे? न न, 16 सवाल कंदी आहियां मां वॾो ड्राड़ी आहियां। न माना हा ॾिस न, उबतो कर वरी। माना तूं ॿीहर शुरू कयां या इहो ई जवाबु शुरू कर? है न, मां वॾो ड्राड़ी आहियां। हा ज़बरदस्त। मां अक्सर लुंडे जो सूट कोट पाईंदो आहियां। न। ओ माना हा। मां अक्सर कूड़ियूं ख़बरूं ॾींदो आहियां। हा। मां निंड में खोंघरा हणंदो आहियां। न। माना वॾा खोंघरा हणंदो हूंदे न? न माना हा हणंदो आहियां। हणंदो आहियां। माना माशाल्लाह तूं मांखे उबतो ॾियणो आहे। उबतो ॾियणो आहे बिल्कुलु। मां पार्ट टाइम में रशको हलाईंदो आहियां। न। माना हलाईंदो आहियां। हा। ज़बरदस्त, वाह वाह। इहो टैलेंट बि माना तो में आहे न? सभु टैलेंट। भला ॿुध, तूं पंहिंजे शो जेको आहे ऑन द रिकॉर्ड में सियासतदाननि खे वेढ़ाए थो पियो, मूंखे बि ॿ टे ॿुधाए। मां वटि बि ॿ महिमान कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि, मां कीअं वेढ़ायां उन्हनि खे? छा कंदो ई तो अहिड़ो? कहिड़ो फार्मूलो आहे तो वटि? सवाल अहिड़ो करे हिकिड़ो ॿिन्ही खे, हिकु त ॿई मुखालिफ़ पार्टियुनि जा व्यवहार। अच्छा नाज़रीन, पॉइंट बी नोटेड। हा, पॉइंट बी नोटेड। मुखालिफ़ हींअर माना जहिड़ो आहे नून लीग ऐं पीटीआई जो चोट ते, हिकिड़ो नून लीग जो हिकिड़ो पीटीआई जो, हुनजी ख़बर हुनखे, हुनजी ख़बर हुनखे, ॿई अटकी पवंदा, विड़ी पवंदा। हला लेटी पवंदा ॿई। माना ईअं सफ़ा जो बसि पोइ तुंहिंजो प्रोग्राम रेटिंग में मथे, रेटिंग 10 आउट ऑफ 10। हा मथे। वाह वाह। बसि अॼु खां पोइ मां हाणे ॿ मुखालिफ़ धुरूं विहारे करे उन्हनि खां माना अजीब सवाल कंदसि। विड़ी पवंदा हिते हिक ॿिए जा ॼुडा पटींदा। मासी मोरा ऑनलाइन जी रेटिंग टॉप ते। वाह छोकिरा वाह। माना मां जो इलाही कुझु सिखियो आहे। मुखालिफ़ जेके शयूं आहिनि न, उनखे सम्झणो पवंदो, तज़ादनि खे। भला मां हिते ईंदा आहिनि जॾहिं एक्टर वग़ैरह, त उन्हनि खे मां चवंदी आहियां फलाणो डायलॉग चई ॾेखार, फलाणी एक्टिंग करे ॾेखार। सही आहे? तूं माशाल्लाह न्यूज़ जो माण्हू आहे, तव्हांजो अख़बार सां, ख़बरुनि सां, इन्हनि शयुनि सां इख़बार कीअं खपाईंदे? मूंखे अॼु करे ॾेखार। अॼु जी ताज़ा ख़बर अची वई, जनरल ज़िया जहाज़ हादसे में फौत, मारिजी वियो। मारिजी अख़बार खपी वेंदी? अहिड़ी खपंदी आहे। जनरल उन दौर में जनरल ज़िया हादसो थियो, जहाज़ क्रैश थियो, जनरल ज़िया हेतिरनि जनरलनि ऐं सफ़ीरनि समेत मारिजी वियो। इहो माना इहो वरी इंटेलेक्चुअल माण्हू को सम्झंदो त अच्छा ईअं माना जीअं अख़बार वारो खपाईंदो, अख़बार कावश कोशिश मां त ईअं ॿुधो आहे अख़बार खपाईंदे माण्हुनि खे, कावश कोशिश अलाए ईअं कंदा आहिनि। बस में चढ़ी चवंदा कावश कोशिश। मासी मोरा हेॾा मासी मोरा, हे तुंहिंजी ख़बर आई थी मासी मोरा, हे वठ ख़बर, तूं वठंदे। वाह वाह छोकिरा वाह। छोकिरो चवां थी ख़ुशी थींदी हूंदई ॾाढी, है न? दिलि में ख़ुशि थी मां छोकिरो आहियां। ठरी पई आहे। हले छोकिरा। भला कहिड़े छोकिरी? मां बि त शर्माए वठां, 2-3 मिंट लॻंदा, मां शर्माए वठां। भला कहिड़े सियासतदान जो इंटरव्यू कंदे माना तोखे ॾुखियो लॻो ॾाढो त यार हे त सफ़ा ॻिची पइजी वियो आहे, हिनखे छो घुरायो आहे, मां हिनखे त
इंटरव्यू ई न कया। ईअं खोड़ सियासतदान आहिनि जेके ॾुखिया बि आहिनि के ईज़ी बि थिया। अर्धशेर काउसजी हुयो, वॾो कॉलमिस्ट हुयो, असां हुनजो मां इंटरव्यू करणु वियो हुअसि। उहो उनखे खोलणु ॾाढो ॾुखियो हूंदो हुयो सवालनि में, त मां मुख़्तसिर येस नो में सवाल जा जवाबु ॾींदो हुयो। पोइ मां हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कईमांसि त उहो 5-10 मिंट हुन ॻाल्हाइणु शुरू कयो, मुंहिंजो कमु थी वियो। वाह छोकिरा वाह, माना का शइ आहे का शइ आहे न। हाणे मां सोचां थी तुंहिंजे बारे में, हाली फ़िलहाल प्रोसेस शुरू थी वियो आहे। फ्रीक्वेंसी प्रोसेस थी आहे। हा प्रोसेस थी आहे। अञा झिरमिर जेके न थींदी आहे रेडियो जी फ्रीक्वेंसी शुरू में झिरमिर अञा उहो सिग्नल हलनि था पिया। झिरमिर जो मज़ो न वठंदे त अॻिते साफ़ स्क्रीन जो मज़ो न वठी सघंदा। ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि। हलड़े हल छोकिरा, ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि। भला कॾहिं के रिपोर्टिंग कंदे की कुटको खाधे ठाहुको हिकु दफ़ो न इलाही। हिकिड़ो दफ़ो मुफ्ती शामज़ई क़तल थियो हिते गुरु मंदर वटि बनोरी टाउन मदरसो। असां इहे शाहिद वीराणी कैमरामैन मूंसां गॾु हुजे, मां हिते नओं रिपोर्टर थी आयो हुअसि। असां जीअं शूट करणु वियासीं त असां साइड जेका हुई असांजी सेफ साइड उहा हुई पुलिस वारे पासे। असां जिते विगोड़ी हुया पथराव कनि पिया उहा साइड वरितीसीं। मुल्ला बटे फ्री आया त तव्हां छा रिकॉर्ड कयो था पिया। असां थोरो ई मुस्कुराए असां भई करते हैं। असुल 10-15 मुल्ला असांखे वठी विया, खणी मारियऊं। त पोइ मुल्ला जो जेको हीउ आहे मुको अॼु बि मूंखे यादि आहे। हीअं जे मूंखे पेट में घुमायो ज़रे खड़ आंड्रा निकिता हुया। त पोइ मुल्ला खे हाणे मां जॾहिं बि ॾिसंदो आहियां विगोड़ थींदा आहिनि त माना डपु थींदो आहे। ॿिए भेरे वरी प्रेस क्लब में हिकिड़ी पार्टी जो मुज़ाहिरो हुयो, ॿी पार्टी उन्हनि जे मथां हमिलो कयो। हीअ जेके कोल्ड ड्रिंक जूं बोतलूं थींदियूं आहिनि न शीशे जूं, उहे उन्हनि खे उछलाए मारनि पिया। उछलाए जंहिंखे लॻे पियो झीर ईअं ब्लीडिंग उनजी निकिरे पई। त ईअं 12 मई जो वाक़ियो त उते बि असां ठीकु ठाक मारकुट थी। माना इहो तुंहिंजे लाइ आम आहे, माना रोज़ जो कमु आहे हर रिपोर्टर जे लाइ। उहो रिपोर्टर न आहे कूड़ ॻाल्हाए थो जंहिं पादर न खाधा हूंदा। इन ॻाल्हि ते असांजे रिपोर्टरनि जे लाइ माना हिकिड़ो उन्हनि खे जस हुजे, छो जो एॾे मुश्किल हालात में ईअं रिपोर्टर के मारिजी विया आहिनि, शहीद थी विया आहिनि इलाही खोड़ सारा। असांजे केटीएन जा जेको आहे मुनीर सांगी शहीद आहे, अमीर बख्श बिरोही, शाहिद सूमरो, खोड़ सारा। हाणे मेमण जेको थियो उनमें उहो शहीद थियो। खोड़ सारा आहिनि जेके पंहिंजी पेशेवराणियूं ज़िम्मेवारियूं अदा कंदे रिपोर्टिंग कंदे उन्हनि ते प्रेशर पिया, उहे उन्हनि पंहिंजी रिपोर्टिंग ते कंप्रोमाइज़ न कयो, मारिजी विया, उहे शहीद आहिनि। बिल्कुलु पूरे मुल्क में पूरी दुनिया में ईअं आहिनि। अलाह साईं उन्हनि खे जन्नत में जाइ ॾे। ऐं उन्हनि जी जेको आहे उन्हनि जूं जेके कुर्बानियूं उन्हनि जो उन्हनि खे माना हिकिड़ो सिलो ॾे। ऐं इहो वाक़ई में असां जेके रिपोर्टर्स आहिनि उन्हनि खे ॾाढियूं मुश्किलात थींदियूं आहिनि घणियुनि जॻहियुनि ते। ऐं उहे तॾहिं बि पंहिंजे कम खां न आहिनि हटंदा ऐं पंहिंजो कमु पूरो कंदा आहिनि। त उन्हनि खे जस हुजे, सलाम हुजे असां सभिनी जो ऐं पूरी क़ौम खे, छो त उहे हर नई ख़बर ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे आगाह कंदा आहिनि, उन्हनि खे अवेयरनेस ॾींदा आहिनि। जिते कंट्रोल डेमोक्रेसी आहे न उते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन न हूंदो आहे महदूद पैमाने ते। इज़हार राय जी आज़ादी न हूंदी आहे। इज़हार राय जी आज़ादी वठण जे लाइ तमामु वॾियूं कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। तव्हां कॉमेडियन प्रोग्राम कयो था, इन्हनि जो वॾो हिस्ट्री में कॉमेडियन जो नालो आहे। जेके वक़्त जा बादशाह हुया, सल्तनत ते वेठा हुया, उन्हनि ते उहे अहिड़े क़िस्म जी तंज़ कंदा हुया। बादशाहनि खे ॾुखी लॻंदी हुई, पब्लिक में उहा ॾाढो स्पेस ठाहींदी हुई। ईअं बादशाहतुनि खे तंज़ जे ज़रिए, मज़ाह जे ज़रिए जेका न उहे उन्हनि खे तख़्त उल्टिया। हा बिल्कुलु न ओपिनियन हिकिड़ो मेकिंग जेको आहे न उनमें वॾो। बिल्कुलु। ऐं चवंदा आहिनि कॉमेडी में 7 खून माफ़ आहिनि। हा कॉमेडी जो हिकिड़ो वॾो उहो आहे। अच्छा, कॾहिं कंहिं कैमरा जी तार छिकी हुजे ऐं तव्हां कावड़ आई हुजे? इलाही दफ़ा टॉक शोज़ में थियो, ॾुखिया सवाल पुछंदा आहियूं, चिड़ी पवंदा आहिनि। अच्छा, ईअं उछलाए करे हणंदा आहिनि। या प्रेस कॉन्फ्रेंस में बि इलाही भेरा ईअं थियो आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते। ख़ासि तौर ते मुज़ाहिरनि में ईअं थिए थो पियो, पुलिस वारनि सां ईअं झड़पूं थियूं आहिनि। कॾहिं कॾहिं उहो छिके वठंदा आहिनि। ख़ासि तौर ते जेका हिते अदलिया जी बहाली जी तहरीक हली त उनमें त हिकिड़ो दफ़ो वकीलनि ऐं सहाफ़ियुनि जो जहिड़ो थी पियो। त वकीलनि असांखे ठाउका पादर आया, असां वटि ट्राइपॉड स्टैंड हुआ, असां वरी उन्हनि खे आया। ईअं त थींदो आहे मैदान में। ज़बरदस्त। हीअ असां वटि ट्राइपॉड स्टैंड जेको आहे न इहो वॾो हथियार आहे। हा बिल्कुलु। अच्छा, कॾहिं तव्हां जीअं हूंदो आहे न माण्हू रिपोर्टर जेके आहिनि उहे वठंदा आहिनि, अब तूं पंहिंजो ॿुधाए छा थो चए, ओपिनियन वठंदा आहिनि पब्लिक खां, आम माण्हुनि खां। ठीकु आहे, उन्हनि मां कंहिं चयो हुजे न मां न ॿुधाए त मूंखे न आहे अचणु। इलाही पेट्रोल जूं जॾहिं क़ीमतूं वधंदियूं आहिनि न, पोइ असांखे असाइनमेंट ॾींदा आहिनि हाणे पेट्रोल जी क़ीमत वधी आहे, वञी करे तव्हां कमेंट्स वठी अचो। त पोइ असां कमेंट्स वठणु वेंदा आहियूं किथे पेट्रोल पंप ते। त माण्हू त अॻु में गर्मी, गैस जो बिल,
पेट्रोल महांगो, घर जो क्रोध, माण्हू पंहिंजी डिप्रेशन इलाही बिराया थिया त असां मां कढंदा आहिनि माण्हू। तुम आप दिखाते नहीं हो, ये करते हो, वो करते हो, गवर्नमेंट के साथ मिले हुए हो, गवर्नमेंट सां मिलिया त पोइ गारियूं ॿुधणियूं पवंदियूं आहिनि। अच्छा, तव्हां ॿार घणा आहिनि माशाल्लाह तव्हांखे? ॿार मूंखे 4 नियाणियूं आहिनि। 4 ॿारनि जो पीउ मूंखे लाइनूं थो हणे शो में। अच्छा, ॿारनि मूंखे की आहे इहो शौक़ु तव्हांजे में? ॿारनि खे असां फ्रीडम ॾिनो आहे। ॿार मुंहिंजा हिकिड़ी इंजीनियर आहे, छोकिरी मुंहिंजी शादी थियल आहे, पारस आहे हुनमें। ॿी छोकिरी जेका आहे कराची यूनिवर्सिटी में पढ़े थी, टी जेका आहे हुन कैम्ब्रिज कयो आहे, O लेवल कयो आहे, चौथी डॉक्टर आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। मीडिया में कंहिंजो शौक़ु न आहे? न, मीडिया में न्यूज़ ॾिसनि थियूं। अच्छा। हा, त बाक़ी मीडिया में प्रैक्टिकली हुननि जो कोन्हे। कोई न। शादी पसंदि जी कई या? शादी मुंहिंजी अरेंज मैरिज हुई। अरेंज मैरिज हुई। तव्हां जहिड़ो एॾो माना लिटरेचर माण्हू, पंहिंजी आज़ाद ख़्याल माण्हू, उनजी बि शादी अरेंज मैरिज? ज़ाहिर आहे, कंट्रोल डेमोक्रेसी आहे न। अच्छा, कंट्रोल डेमोक्रेसी आहे। कंट्रोल डेमोक्रेसी जो शादी में बि असर थींदो, हर जाइ ते थींदो आहे। अच्छा, पर अरेंज मैरिज कई उहा कामयाबु आहे। मुंहिंजी मासात आहे, तमामु सुठी आहे ऐं असां में अंडरस्टैंडिंग आहे। ज़बरदस्त। पर लाइनूं तूं मासी मोरा ते बि हड़े थो। लाइनूं जो इहो रहंदो। अच्छा, लाइनुनि जो सिलसिलो रहंदो? लाइनुनि जो सिलसिलो रहंदो ऐं लाइन पाकीज़ा आहे, उनमें ग़लति का नियत न हुजे, ग़लति इरादो न हुजे। मां कुझु वर्ड ॾींदमि तव्हांखे, उन्हनि जे बारे में तव्हां पंहिंजो ओपिनियन नंढड़ो पर शॉर्ट माना। मोहबत। मोहबत हिकु पाकीज़ा जज़्बो आहे। इश्क। इश्क महराज आहे मोहबत जी, माना हिकिड़ी अपग्रेड लेवल। अपग्रेड। ओके। ऐं शादी? शादी इंसानी नस्ल जे लाइ ज़रूरी आहे हिकिड़ो, पर अॼुकल्ह मलाला यूसुफ़ज़ई जो हाणे हलियो आहे त शादी जे लाइ हर जो निकाह ज़रूरी कोन्हे, रिटन में ज़रूरी न आहे। तव्हां हिन ते छा चवणु चाहींदो? दुनिया जे डेवलप कंट्रीज़ में हाणे शादी ॾुखी थी वई आहे, तलाक बि त ॾुखी आहे। तव्हां त रही आया आहियो। बिल्कुलु तमामु ॾुखी आहे। माण्हू चवंदा त हाणे ईअं ई कमु हलाइजे। हू बि अंडरस्टैंडिंग आहे, तव्हां जीअं मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे त पोइ शादी ठीकु आहे। पर कॾहिं कॾहिं असां ॻोठनि में ॾिसंदा आहियूं त जेका कुंवार आहे उहा हा ई न कंदी आहे, मथां जेका मुंहिंजी माउ बीठी हूंदी आहे मुई कंधोलो ॾे, जबरी शादियूं आहिनि। हाणे जबरी शादियुनि में जॾहिं फ्रीक्वेंसी न हूंदी आहे, अंडरस्टैंडिंग न थींदी आहे, त पोइ औलाद बि अहिड़े क़िस्म जी पैदा थींदी आहे। सॼी सोसाइटी डिप्रेस आहे न। डिप्रेस मां जेसिताईं तव्हां फ्रीडम न ॾींदव, फ्रीडम छोकिरियुनि खे न ॾींदव, औरतुनि खे न ॾींदव, औरत खे तव्हां फ्रीडम ॾियो, तव्हांजी सोसाइटी में तव्हांजो रिफ्लेक्शन ईंदो फ्रीडम जो। चलो नाज़रीन, हिननि साहब जी जूं ॻाल्हियूं माशाल्लाह कुझु मूंखे अचनि थियूं सभु जॻह, कुझु मथे ते बि गुज़री वियूं। मूंखे मलाला वारी ॻाल्हि जेका तूं कई उन ते पाण डिस्कस बि कंदासीं। गानो हिकिड़ो ॿुधी वठूं भला, छो त कशिश असांजो म्यूज़िक चैनल आहे। म्यूज़िक न हलंदी त काॾो कमु ठहंदो, ईअं कमु न ठहंदो रहंदो यार रहंदो। मूंखे हाणे छो हर उन में विसरी थो वञे सेगमेंट में, त मूंखे तोखे गानो ॻाराइणो आहे। डायरेक्टर साहिब मूंखे यादि ॾियाराइजांइ मथे में त हिन छोकिरे खे मां गानो ॻाराईंदसि, नओं कुझु करायांसि न। हिन त इहे इंटरव्यू विंटरव्यू त खोड़ा ॾिना आहिनि, वरिता बि न। त गानो ॿुधो नाज़रीन, मोटी था अचूं, कारे न वञिजो। खोले बार चला चला करे नाज भला भला, खोले बार चला चला करे नाज भला भला। कारो दिल को लगाए तो, कारो दिल को लगाए तो, अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे, अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे। खोले बार चला चला करे नाज भला भला, खोले बार चला चला करे नाज भला भला। कारो दिल को लगाए तो, कारो दिल को लगाए तो, अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे, अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे। हाँ
में आई तोरण जहिड़ो साहु बि मुरे की घोरण जहिड़ो हाय सोन में आई तोरण जहिड़ो साहु बि मुरे की घोरण जहिड़ो खोले वार चला चला करे नाज भला भला खोले वार चला चला करे नाज भला भला कारो दिल को लगाए थो कारो दिल को लगाए थो अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे हाँ मुर्क सुबह जे पघर जड़ी थई कशिश भी तो में कहर जड़ी थई हाय मुर्क सुबह जे पघर जड़ी थई कशिश भी तो में कहर जड़ी थई खोले वार चला चला करे नाज भला भला खोले वार चला चला करे नाज भला भला कारो दिल को लगाए थो कारो दिल को लगाए थो अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे हाँ वगो तो पाए तनवाब तो लगे अच्छो वगो तो पाए तनवाब तो लगे हाँ वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन ऐं असां सां गेस्ट जेको गॾु आहे शकील सुमरो साहब उम्मीद थी क्या तव्हांखे बि मज़ो ईंदो हूंदो साईं जिन खे बि मज़ो ईंदो हूंदो सुमरा साहब भला वाङण थोरो खपाए ॾेखारियो असांखे इहो कुरबो कयो मुंहिंजी चिड़ वाङण चिड़ आहे तव्हांजी हा इहो त लॻे थो डायरेक्टर तोखे सॼो फीड कयो आहे मां बि डायरेक्ट फीड कयो आहे इहो त हाणे तोखे पाण खे सम्झ तूं बि माशाल्लाह ज़माने जो माण्हू आहे वाङण खे छा कजे खपाए ॾेखार पंहिंजे अंदाज़ में हिन हे तुंहिंजो कैमरो आहे इन में खपाए ॾेखार आ गरीब वाङण खा 2 रुपए जो वाङण खा आ गरीब वाङण खा 2 रुपए जो वाङण खा वाह पहिरियों भले वाङण खपाईंदे हा हा खपाईंदा हाणे बि तयार आहियूं ज़हनी तौर ते अच्छा छो त हिते भरवसो कोन्हे नौकरी जो मीडिया जनरल बहरान में आहे मासी मोरवा तोखे बि चवां थो गॾिजी पार्टनरशिप कंदासीं वाङण सां गॾु अंब बि रखंदासीं वाह जो कारोबार थींदो मां अंब खपाया तूं वाङण खपाए हा कमु त हलाइणो आहे ज़बरदस्त एक्टिंग में थी माना शौंकड़ो माना ॾिसंदो आहियां कंहिंजी एक्टिंग हा एक्टिंग हाणे मासी मोरा तुंहिंजो प्रोग्राम मां ॾिसंदो आहियां सच सुठो लॻंदो आहे मूंखे आई लीड़े अॼु माना मां वञी करे ख़ुशी में धूल दमामन सां वॼा न दमामन सां तोखे वठण मुंहिंजा जानी धूल दमामन साईं इहो तूं ॿुधो आहे छा तूं बि झूंगारे इहो ॾाढो अॼुकल्ह हले थो फेमस आहे तमामु है घणो न भला थोरो झूंगारे को गानो को तूं बि माना चए थो म्यूज़िक लवर आहियां मां थोरो ॿुधाए न मूंखे बि आयो जाम तमाची कींझर किनारे आयो जाम तमाची कींझर किनारे यारो जाम कुल्हे ते ऐं मच्छियूं पियो मारे आयो 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 जाम तमाची कींझर किनारे आयो जाम तमाची कींझर किनारे यारो जाम कुल्हे ते यारो जाम कुल्हे ते ऐं मच्छियूं पियो मारे आयो 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 जाम तमाची कींझर किनारे कींझर किनारे भला घणा दफ़ा आयो 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 अची वेंदो जो हिकु दफ़े में पूरो थी पई पई हर पियो अचे उते मासी मोरा वेठी न ओ दिल्ली न बरजेस पियो अच्छा एक्टर कहिड़ो वणंदो आहे तोखे नसीरुद्दीन शाह वाह आर्ट मूवीज़ जो इंडियन ज़बरदस्त कमाल जो
एक्ट्रेस कहिड़ी वणे? इजाज़त फिल्म जेका आहे न ॾाढी उहा आख़िरी सीन हुन अली, गुवारे छॾियो। इजाज़त त न चयो मूंखे, इजाज़त तोखे हाली मां ॾिनी न, अथसि, हा। हाणे त तूं हथु आयो आहे मस बस मूंखे। एक्टर मां नसीरुद्दीन शाह, एक्ट्रेस रेखा। अली, तूं भला उहो ॾिठी अथसि छा? इहा कहिड़ी फिल्म आहे हिन में? उमराव जान। हा 5 दफ़ा रुनी थमा मां इन उमराव जान में। फिल्मुनि आर्ट मूवीज़ ॾाढो रुआरनि थियूं। गानो अथी को यादि आहे हिन जो, रेखा जे इन फिल्म जो? गानो हींअर यादि कोन्हे। मां ॿुधायां भला, उहो ॿुधायो। हा। इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं, मस्ताने हजारों हैं इन आँखों की मस्ती के। तूं त दर्द में भरियल हीं। अॼुकल्ह हिकिड़ो उन ते सोशल मीडिया ते आवाज़ थो हले, वाह 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 छोरा तूं त सॼो दर्द में भरियल हीं, ओहो। अलामा बि दर्द में भरियल आहे, हाणे रुआरी फ्रीक्वेंसी जे तॾहिं माना आस्ते वरी कोशिशि त वरी कई आहे मूं। कोशिश लॻे थो हाणे तुंहिंजी कामयाबी जी तरफ़ वञे हा पई। कोशिशि हाणे कामयाबी हाणे तूं चएं थी त माना माना हा बिल्कुलु। का न का शइ माना आहे। खाधो तूं ॿुधायो त पचाईंदो आहे माशाल्लाह, घर वारी जी हेल्प बि कंदो आहे ॾाढी। कहिड़ो खाधो वधीक पचाईंदो आहे वाङणनि खां सिवा? मिक्स सब्जी। उन में वाङण हूंदा आहिनि? हा वाङण त माना उहो त तुंहिंजो फेवरेट आहे न? हा वाङण। हा वाङण फ्राई करे, आहे है। ठीकु आहे, फ्राई पैन में वाङण मासरो कयां ॿिए दफ़े घुरायां त ईंदे खणी मां जे लाइ? मां तोखे घुराईंदुसि पाण, हुते मुंहिंजे घर अच, किथे होटलिंग कयूं हली। ॾिसो था ही लाइन मूंखे लाइन त हाणे डायरेक्ट डायरेक्ट लाइन आहे न। हिकिड़ो एसी करे ॿियो डीसी। मां हितो माना किराया भाड़ा करे जा तूं वाङण खाराईंदो। मां खणी वेंदुसि तोखे हितां पाण। आई ली बस पोइ हाणे मां शो अध में छॾियां या शो खां पोइ हलूं? बस ब्रेक वटि, ब्रेक खां थी वरी अच्छा, ब्रेक में। कंटिन्यू कयूं था। ॾिसो था भला को शाइर कहिड़ो वणंदो आहे तोखे? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शेख अयाज़। शाह अब्दुल लतीफ़ त शाइरनि जो सरताज शाइर आहे। बिल्कुलु, हिन में कोई ऐं शक न आहे। भिटाई वॾी, जीअं दुनिया जे अंदरि मौलाना रूमी आहे पर्शियन शाइर, शेक्सपियर जो असां नालो इंग्लिश वठूं में था पिया। शेक्सपियर, शेक्सपियर न? शेक्सपियर। अच्छा शेक्सपियर, सॉरी ऐं- शेक्सपियर, हा। मूंखे अंग्रेज़ी न ईंदी आहे जानी। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, बिल्कुलु नो डाउट। तरे अच्छा। भगी किंगरी ठला भेरा ॾे, वाह न आणे न ने तबे सलाड़े वती सजणे। वाह वाह छोकिरा वाह। खूह जी लोटी थिए थी न, अगल आहे, पाणी कोन थी खणी अचे, पर उन सर्किल में जेके अथसि जेके उन्हनि सां सलाड़ियल आहे, उन्हनि खे छॾे कोन थी। वाह तरो भगल अथसि, पोइ बि हले थी। छा माना ईअं चटपटो इहो शेर ॿुधाए छॾियो मूंखे, त वात में पाणी अची वियो। माना एॾो ज़बरदस्त शेर ॿुधायो तूं। अच्छा फॉरेन कंट्री वञणु थियो आहे? न फॉरेन कंट्री न वञणु थियो। कहिड़े मुल्क वञणु चाहींदव? फ्रांस। ऐं पेरिस में माना इन पेरिस। एफिल टावर वञण जो शौक़ु आहे तोखे बि? वॾो शौक़ु आहे। हाणे छॾी इहे शौक़ु आहे, हाणे एफिल टावर जी तुंहिंजी उमिरि कोन्हे का वञण जी? माण्हू ज़हनी तौर पोड़ो न थिए न तूं त उअं ई जवान ज़हनी तौर ते जवान तॾहिं माण्हू रहे थो न त जॾहिं इंसान जी जेका मुख़्तलिफ़ रोमांटिक हिस्सा उनखे मरणु न ॾे। जेकॾहिं माण्हू अंदरि में मरी वञे थो त पोइ जी ख़ुशि त जान, पोइ सभु उनखे पोड़ा नज़र अचनि था। माण्हू अंदरि में जवान हुजे। दुनिया जे अंदरि खोड़ सारा पोड़ा माण्हू, ज़ईफ़ माण्हू, जिन वॾियूं वॾियूं स्ट्रगल्स हलायूं, ऐं नौजवान उन्हनि जे वेझो रहंदा, नौजवान उन्हनि खे छिक कंदा। उन नौजवाननि खे छा थींदो हो, उतां कहिड़ी छिक मिलंदी हुई, उन पोड़नि मां बि उन्हनि खे जवानी जो जेको फ़िकिर आहे न, उहो उन्हनि खे अट्रैक्ट कंदो हुयो। इन करे उहो पोड़नि जे रहंदा हुया वेझो। क्या बात क्या बात क्या बात। फेवरेट सिंगर कहिड़ो आहे तुंहिंजो? आबदा परवीन। आई ली आबदा परवीन माना को नुसरत फ़तेह अली खान, आबदा परवीन। आबदा परवीन जो को गानो थी वञे। मां माना आबदा परवीन त असांजी लेजेंड आहे न। हा माना उनजो त मां चवां असांजो ॿियो को अहिड़ो सानी थियो ई न आहे अञा ताईं। आबदा परवीन जा इलाही आहिनि, खोड़ सारा आहिनि। सूफ़ियाणो जेको उनजो रंग आहे, उन सूफ़ियाणे रंग में हिकिड़ी तमामु घणी माण्हू इंसान पंहिंजो पाण में उहो विञाइजी वञे थो, अंदरि पंहिंजो पाण लहे थो हुन में। त आबदा परवीन जी शाइरी अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानूं, मेरा अल्लाह जाने। अरे लोगो तुम्हारा क्या
मैं जानू मेरा ख़ुदा जाने। वाह, का नापसंदीदा भाॼी जेका घर में चढ़े त माना तुंहिंजो मूड ई ख़राबु थी वञे, त हे छा चाढ़ियो अथव अॼु? मां न खाईंदुमि मानी अॼु। पालक मूंखे नथी वणे, साग वणे थो, पालक नथी वणे। पालक नथी वणे? न पालक जो मज़ो मसूल गिरह में न ईंदो। अल्लाह तो भिंडी पालक वरी- ॾिसई थी शो असांजो। भिंडी वरी मूंखे ॾाढी वणंदी आहे। अच्छा, हा, भिंडी मुंहिंजी कमज़ोरी आहे। भिंडी सब्जी कमज़ोर- में भिंडी। अच्छा, ज़बरदस्त। भला डाइट वाइट कंदा आहियो? स्क्रीन ते अचो था। हा, वज़न वधी वियो आहे हींअर त मां गोश्त खाइण छॾे ॾिनो आहे, वेजिटेरियन थी वियो आहियां। अच्छा, हा, उनजा तमामु घणा फ़ाइदा आहिनि, पर वॉक करे कयूं था, करे नथा कयूं, टाइमिंग असांजी अहिड़ी हुजे थी हा, जो बिल्कुलु रूटीन में नथी अचे। अच्छा, जेके यंगस्टर माना जेके आहिनि उहे हिन फील्ड में अचणु चाहिनि था, उन्हनि खे कुझु टिप्स ॾींदव छा? माना छो त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, आयव, तव्हां हिकिड़ी स्ट्रगल कई, हितां मथे चढ़ंदा आहिस्ता आहिस्ता। कोई अचे थो, हाणे माण्हुनि वटि टाइम घटि आहे, हाणे माण्हू चए थो कोई शॉर्टकट मिले, जल्दी माना चढ़ी मथे बीहूं किथे। हींअर जेको शॉर्टकट जो दौरु आहे न, जर्नलिज़म में जंहिं बि शॉर्टकट कयो न उहो कामयाबु न थींदो। जर्नलिज़म में जेकॾहिं तव्हां स्किल्ड तव्हां में आहे जर्नलिज़म जो, त पोइ उन में तव्हां इनसाइड स्टोरी, पंहिंजो सोर्स जेको हुजे उहो तस्दीक कयल सोर्स हुजे, ख़बर किथां बि कढी सघो था कंहिं शख़्सियत मां। कंहिं शख़्सियत खां माण्हू इंटरव्यू करे थो, उन इंटरव्यू में उनखे पंहिंजी पिच ते खणी अचे ऐं पोइ जीअं वणेसि तीअं उन सां खेॾी सघे थो ऐं उतां खोड़ सारी न्यूज़ हथु करे सघे थो। उन जे लाइ मुतालो ज़रूरी आहे, हिस्ट्री जी उनखे ख़बर हुजे, पॉलिटिक्स जी उनखे ख़बर हुजे, कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं आहिनि, या जेकॾहिं क्राइम रिपोर्टिंग आहे त क्राइम जी उनखे ख़बर हुजे, अंडरवर्ल्ड में कहिड़ा कहिड़ा डॉन थी गुज़रिया आहिनि, क्राइम कीअं थींदो आहे, धाड़ेलनि जी उनखे ख़बर हुजे, धाड़ेलनि जूं गैंग्स कीअं आहिनि, उहे गैंग्स कीअं ख़तमु कबियूं आहिनि, कहिड़ा नाले वारा पुलिस ऑफिसर थी चुका आहिनि, क्रिमिनोलॉजी उनखे ख़बर हुजे, फाइनेंस में जेकॾहिं वञे थो, कोर्ट्स में वञे थो त जजमेंट मुख़्तलिफ़ जजिस जूं जजमेंट आहिनि, पॉलिटिकल उहो बीट खणे थो त उनखे पॉलिटिक्स जी ख़बर हुजणु खपे। ईअं डिफरेंट बीट आहिनि, डिफरेंट शोबा आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी ख़बर न आहे, ईअं ओचितो लहे थो, चए थो त मां कट करे निकिरी वञा, पोइ शॉर्टकट में सिफारिश सां थोरो थको त उनखे स्पेस मिली सघे थो, पर उहो माण्हुनि जे हुन में जॻह न ठाहे सघंदो। तव्हां जेकॾहिं ख़ासि तौर ते जेका ही शोबिज़ जी लाइफ आहे, इनमें सिफारिशी त न हली सघंदो न, जंहिंखे कुझु न हुजे, केतिरो तव्हां हुनखे कंदो। माण्हू जो ॾिसंदड़ हूंदो न, ॾिसंदड़ उनजी अहलियत खे ॾिसंदो, उनजी सलाहियत खे ॾिसंदो, त उहो केतिरो करे थो, उन वटि रिमोट आहे, चैनल ई तब्दील करे छॾींदो। इन करे सहाफ़त में मां सम्झां थो शॉर्टकट सहाफ़त जर्नलिज़म जी का गुंजाइश कोन्हे। ऐं PRO जर्नलिज़म जंहिंखे असां चऊं था पिया, PRO जर्नलिज़म माना मां फलाणे मिनिस्टर सां थोरो दुआ सलाम रखां। आमतौर ते हिते ईअं थींदो आहे त उहो जर्नलिज़म घटि करणु वेंदो आहे, पंहिंजी PR वधीक सेटल करणु वेंदो आहे। गवर्नर जो इंटरव्यू त गवर्नर सां मिड़ई वाक़फ़ियत थी वञे, पोइ कंहिं भाउ जी नौकिरी जे लाइ चवांसि थो त माण्हू ईअं जेको टीचर स्कूल में वञे थो उहो टीचिंग जो कमु नथो करे, डॉक्टर जेको अस्पताल में वञे थो उहो डॉक्टर जो कमु नथो करे, इंजीनियर जेको प्लांट ते वञे थो उहो पंहिंजी इंजीनियरिंग नथो करे। इन करे सॼी सोसाइटी भंजराह जो शिकार आहे। राइट प्लेस ते राइट मेन माण्हू कमु नथा कनि पिया। तव्हां हिते कॉमेडियन शो कयो ऐं तव्हां कॉमेडी खे छॾे करे कंहिं ॿिए पासे हलिया वेंदो त उहो ॾिसंदड़ खे मज़ो न ईंदो। मां पार्ट टाइम अख़बार बि खपाईंदी आहियां। इहो बहितर सही आहे न, माना इहो शोबे सां पोरियो त करणु, पोरियो कयां थी, पंहिंजे शोबे सां गॾु आहे सभु कुझु कावश कोशिश खपाईंदी आहियां मां बि। हा, तव्हांजो होको ॾेई ॾेखारियो, होको ॾेई ॾेखारियो। मां जो इंटरव्यू जो थो करी, बाप तुंहिंजो इंटरव्यू थी मां त हाणे आख़िर जर्नलिस्ट आहियां, उहा मूंखे हिस्त जाॻंदी न। अच्छा, हा, न मां जेको आहे ॾाढियूं अख़बारूं खपायूं त मां मुंहिंजो रिकॉर्ड थी कावश कोशिश वरी माई ॾिसी करे, सुहिणी माई ॾिसी करे त जेके न बि वठणी आहे उहो बि वठी वेंदा थी माण्हू। इहो फ़र्क़ु पवई थो। इश्क घणा कया? मां इश्क एॾा कया आहिनि जो मूंखे यादि ई न आहे। दिलि भरिजे थी न? दिलि ई नथी भरिजे इश्क मूं, इहा वॾी ॻाल्हि। छो? अलाए छो रिचार्ज थिए थो छा इश्क? ॾाढो। हाणे असल में टाइम ख़तमु थी वियो आहे। इहो पहिरियों सुवाल आहे, तूं चओ न पुछा किथे हुई यकी कलाक खां वेठो सुवाल आख़िर में त पुछी पियो। पहिरियों पुछिया त तोखे हवाला ॾियां, हिते मां तोखे किताब लिखी ॾियां। हुस्न सूंह जो राज़ छा आहे? मेकअप, किलो मेकअप कंदी आहियां नी मां। अच्छा, घणो ख़र्च थींदो आहे? ख़र्च केटियन वारनि जो शीतो आहे, केटियन वारनि खे सुञो करे छॾींदा तूं किलो केटियन वारनि वीचारनि खे बाक़ी रोज़ पिटू कंदा आहिनि त बसि तूं एॾो मेकअप यूज़ करे वई आहे। पोइ हेॾो सारो तूं मेकअप यूज़ करे छा कयां, प्रोग्राम त करिणो आहे न। आख़िर में को मैसेज ॾे, छा आहे मैसेज ॾींदे असांजे नाज़रीन खे? मैसेज इहो आहे त औरत जी फ्रीडम जे लाइ पाण सभु गॾिजी करे, जेके पंहिंजे घर में धीअरूं आहिनि, भेनरूं आहिनि, माइरूं आहिनि, ओड़े पाड़े में सोसाइटी में औरत आहे, जेसिताईं औरत खे असां फ्रीडम न ॾींदासूं असां हिकिड़ो स्टेप बि अॻिते न खणी सघंदासूं।
इन करे पंहिंजी ज़हनी मैंटलिटी फ्यूडल मैंटलिटी उनखे ख़तमु करणी आहे। औरत खे तव्हां फ्रीडम ॾियो, औरत ते एतमाद कयो। कुटुंब तव्हांजो पढ़ी लिखी पवंदो, जॾहिं कुटुंब पढ़ी लिखी पवंदो समाज पढ़ंदो, ऐं समाज जॾहिं पढ़ंदो त क़ौम पढ़ी वेंदी, ऐं उहो नतीजे में पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ी जेका इल्मु आहे, हिकिड़ी पॉज़िटिव सोच आहे, उहा ट्रेवल कंदी। ईअं सॼी दुनिया जेका आहे तब्दील थी सघे थी। शर्त इहो आहे त औरत ते एतमाद कयो। ज़बरदस्त, तमामु सुठो मैसेज ॾिनो तव्हां। ऐं आख़िर में मां तव्हांखे थैंक यू सो मच चवंदुसि, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं असांजे शो में आयव। तमामु तव्हांजा लख कुर्ब थोरा। लख कुर्ब मासी मोरा। हीअ जेका लाइन वारी ॻाल्हि, कॉमेडी प्रोग्राम हो, मज़ाक कोई हिनखे मज़ाक में ई वठो। न मज़ाक में छा, माना मां आख़िर में तोखे छा धिकाराई त ॾकड़ अथसि न प्रोग्राम। थैंक यू त चवां नी। सही। सुभाणे माण्हू में छा चवंदा, मासी त महिमान खे थैंक यू बि न चयो। तव्हांजी बि महिरबानी, वेलकम। चङो नाज़रीन, असांजो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे प्रोग्राम जो। असांजो न, अलाह जो शुक्र आहे, मां जवान आहियां, अञा रंदसि। असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। वरी अॻिले हफ़्ते में, नए हफ़्ते में, मथे हफ़्ते में तव्हांखे नए गेस्ट या गेस्टड़ी सां मिलाईंदमि। तेसि ताईं पंहिंजी होस्ट खे, मासी मोरा खे, असांजे गेस्टड़े खे, शकील सुमरो साहिब खे, असांजे डायरेक्टर, लास्ट में त गेस्ट चओ, गेस्टड़ो असांजो गेस्ट तूं ई, तुंहिंजो भतू ई घाटो बसि न। असांजे गेस्ट शकील सुमरो साहिब खे ऐं असांजी पूरी जेका टीम आहे उन्हनि खे ॾियो इजाज़त। वरी मिलंदासीं मथे हफ़्ते। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।